पत्थर पूजे हरी मिले तो मैं भी पूजूं पहाड़, इस पत्थर से चक्की भली जो पीस खाए संसार। आऊं प्रोग्राम की बाकायदा शुरुआत करण लाइ असांजो दोस्त है जहांगीर मुगल, गुज़ारिश तो करा जहांगीर मुगल के तो असां ये गीत ॿुधाए ऐं उन खां पोइ बाकायदा प्रोग्राम की तकरीब शुरू कंदासीं। जहांगीर मुगल। जेतो अञा न जातो आकेर देशवासी, जेतो अञा न जातो आकेर देशवासी। तुझो जन्म अजायो तुझी मिट्टी अणासी, जेतो अञा न जातो आकेर देशवासी। आयो वियो सिकंदर सेवण अञा उते आयो वयो सिकंदर सेवण अञा उते हुखीर थर खड़ो वींदा रहा वनासी, हुखीर थर खड़ो वींदा रहा वनासी। तुझो जन्म अजायो तुझी मिट्टी अणासी, जेतो अञा न जातो आकेर देशवासी। हू शाम जो मियाणी हिय सोन रंग पाणी, हू शाम जो मियाणी हिय सोन रंग पाणी। तड़ते बचार दिया नड़ते बचार लासी, तुझो जन्म अजायो तुझी मिट्टी अणासी, जेतो अञा न जातो आकेर देशवासी। जे विख खे तूं वधाई अज माग दूर ना है, जे विख खे तूं वधाई अज माग दूर ना है। डूंगर डरी पयो साहस ताधार सासी, तुझो जन्म अजायो तुझी मिट्टी अणासी, जेतो अञा न जातो आकेर देशवासी, जेतो अञा न जातो आकेर देशवासी। कुफर ऐं इस्लाम में था उबता भरिन पेर, कुफर ऐं इस्लाम में था उबता भरिन पेर। हिकु हिंदू ॿिया मुसलमान तियूं विच विधाऊं रेल, अंधनि उंधा न लहे तिन खे सच चवंदो केरु। रोहल राह पिरी जी घुमी ॾिठोसीं घेर, त रब मिड़ी में हिकिड़ो तंहिंमें फंद न आहे फेर, उहो केॾांहुं कंदो पेर जेको सुतो काबे विच में। हाणे आऊं गुज़ारिश थो करियां राम ओड खे, उमरकोट खां आयल राम ओड, तो अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। राम ओड। अॼु हिकु अहिड़े प्रोग्राम में गॾु थिया आहियूं जेको पंहिंजे मौज़ू, असलूब ऐं तारीख़, ईअं चई सघूं था तहज़ीब ऐं सकाफ़त जे हवाले सां हिकिड़ो मुनफ़रद प्रोग्राम आहे।
ऐं ख़ासि तौर ते दलत अदब जे हवाले सां हिंदुस्तान जे तमामु वॾे नाव ओम प्रकाश वाल्मीकि जो किताबु जंहिंजो सिलसिलो आज मैगज़ीन में शुरू थियो ऐं ख़ासि तौर ते इहो जंहिंजे ध्यानु ऐं ज्ञान में इहा ॻाल्हि आई उहो असांजो दोस्त आहे हालार लगारी, ऐं हालार लगारी इनखे तमामु ज़बरदस्त अंदाज़ में तर्जुमो कयो आहे। ऐं खेसि मुबारकबाद पेश कयां थो। तारीख़ तज़ादनि जो मेड़ आहे ऐं इंसान जी जेको पैदाइश आहे उहो फितरत ते आहे, लेकिन जॾहिं असां पोएं दौरनि में ख़ासि तौर ते असांजे ॾखण एशिया में ऐं हिंदुस्तान जी तारीख़ ॾिसूं था त उते हिंदू ब्राह्मणिज़म या हिंदू साम्राज्यत जो राज जंहिं पंहिंजी हुक्मरानी केतिरनि ई सदियुनि ताईं जारी रखी ऐं हुन हुक्मरानी जे दौरान हिकिड़ा किताब लिखिया विया ऐं उन्हनि खे धर्मी वेस में ज़ात पात जे निज़ाम में ऐं तबक़ाती निज़ाम में वेड़ियो वियो ऐं पंहिंजे मुआशी मफ़ादनि खे हुक्मरानी खे ऐं पंहिंजे तसलुत खे क़ाइमु करे रखण जे लाइ हिकिड़नि माण्हुनि खे नीच मलीच शूदर वेंदे राक्षस। वॾी ॻाल्हि इहा आहे त राक्षस उहे माण्हू हुआ जेके तमामु जेके उन दौर जूं वॾियूं फोर्सिस सां जेके विढ़िया उहे इंसान ई हुआ ऐं जंहिंखे अॼु पाण चऊं था हीरोज़ जे बारे में हिकिड़ो इहो कॉन्सेप्ट आहे जंहिंजे बारे में रियासत हीरो तख़लीक़ कंदी आहे। निसाब तइलीमी निज़ाम हीरोज़ ॿुधाईंदो आहे ऐं तारीख़ जा हुक्मरान तबक़ा जेके आहिनि, कार्ल मार्क्स चयो आहे त असांजी सॼी समूरी तारीख़ हुक्मरान तबक़नि जी तारीख़ आहे, मतिलबु त उन्हनि जे नुक़्ते नज़र खां लिखियलु आहे। हाणे जेके राक्षस जिन माण्हुनि खे चयो वियो उहे उन दौर जा जोधा बलवान वेड़ाक ऐं मज़ामतकार हुआ। उन्हनि मज़ामत कई, उन्हनि जदोजहद कई, उहे पंहिंजे मौक़फ़ ते ऐं ॻाल्हि ते बीठा रहिया। बिल्कुलु ईअं अम्बेडकर जो हिकिड़ो किताबु आहे त रिडल्स इन हिंदुइज़म, ऐं उन किताब जे अंदरि हिकिड़ी कथा आहे रामायण जी, जंहिंजे अंदरि जेका बि लड़ाई थिए थी राम ऐं रावण में, ऐं रावण जी जेका बि उन अज़मत खे ॻाल्हायो आहे। ऐं ॿियो राइटर आहे हिंदुस्तान जो कांचिया इलाया, जंहिं किताबु लिखियो त वाई आई एम नॉट ए हिंदू। शायदि इहा ॻाल्हि आऊं इन किताब जे पस मंज़र में कयां पोइ इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में अची वञे त आऊं हिंदू छो न आहियां। उन में इहा लिखी आहे। बहरहाल चवण जो मक़सदु आहे त इहो ज़ात पात जो निज़ाम, शूदर वारो निज़ाम, ऊच नीच वारो निज़ाम, जंहिं ते ओम प्रकाश वाल्मीकि तमामु खुलियल दिलि सां ऐं पंहिंजे खुलियल कलम सां ऐं ज़हन सां हिन लिखियो आहे त कीअं हिकिड़े समाज जे अंदरि माण्हू जेको आहे इंसान आहे उनखे कीअं किरायो वञे थो। इहा साॻी ॻाल्हि जेको आहे पेडागोजी ऑफ द ऑप्रेस्ड में चयल आहे किताब में त माण्हू होशियारु हूंदो आहे, समझ भरियो हूंदो आहे, लेकिन जॾहिं उनखे चयो वेंदो आहे त तव्हां नाइल आहियो, तव्हां कमतर आहियो, तव्हांजी का हैसियत कोन्हे, तव्हां जेको आहे को पेरनि में पैदा थियल आहियो, अहिड़े क़िस्म जा जॾहिं बि मफ़रूज़ा तव्हांखे ॿुधाया वेंदा आहिनि, माण्हुनि जे ज़हननि में ठोकिया वेंदा आहिनि, त माण्हू उन शिकस्त खे क़बूल करे वठंदो आहे या सोसाइटी में सुवाल पियो कंदो आहे त छा इहा मुंहिंजी हालत आहे। अहिड़े साॻी एग्ज़िस्टेंशनल क्राइसिस में ऐं वजूदी बुरान में ही राइटर गुज़रे थो ऐं पंहिंजी सॼी कथा माण्हुनि जे साम्हूं पेश करे थो। छाकाणि त आत्म कथा लिखणु का मामूली ॻाल्हि, का मश्करी ॻाल्हि न आहे। पंहिंजे अंदरि जी ॻाल्हि, पंहिंजे घर जी ॻाल्हि, पंहिंजे ख़ानदान जी ॻाल्हि, पंहिंजे सॼी सोसाइटी जी ॻाल्हि या सॼे रियासत जे कार वहिंवार खे जेको आहे समाज जे साम्हूं पेश करणु जेकॾहिं को राइटर वञी रहियो आहे, ऐं सम्झां थो त इहा उनजी हिकिड़ी वॾी ज़रूरत आहे ऐं उहो हिन दौर जो हीरो आहे। जीअं माज़ी में जेके राक्षस हुआ, जेके जिन बि माण्हुनि जिते बि ज़ुल्म कयो ऐं जिन बि माण्हुनि खे वर्णन में कर्म जे क़ाइदनि में अॼु बि असांखे पढ़ायो वञे त बाबा हीउ सॼो क़िस्मत जो खेल आहे, इहो सॼो कर्म जो खेल आहे। जॾहिं त हिन निज़ाम ते, रियासतनि ते ऐं हुतां जो जेको हुक्मरान तबक़ा आहिनि उन्हनि ते असांजो सुवालु न आहे। असांजो सुवालु सिर्फ़ु इन ॻाल्हि ते आहे, जेकॾहिं को खरबपति आहे, करोड़पति आहे, हिन सॼे जेको आहे पूरे समाज जे अंदरि स्टेट जे अंदरि स्टेट क़ाइमु कयो वेठो आहे, जेकॾहिं उहो 1000 हारियुनि खां 1 लख मण
कणक जेकॾहिं फबाए या जेकॾहिं उन्हनि जूं फुटियूं फबाए अनाज फबाए त बि असीं चवंदा आहियूं त हीउ कर्म जो क़ाइदो आहे। सो अहिड़े क़िस्म जूं तशरीहूं तमामु घणियूं मौजूदु आहिनि ऐं इहा तारीख़ जी तमामु पुराणी जेका रुगो विढ़ंद न आहे, इहा कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। कुझु महीने 2013 जे अंदरि जेको आहे धबोलकर जेको हिकिड़ो राइटर आहे हिंदुस्तान जो, तमामु रेशनलिस्ट आहे, उन हिकिड़ो ऑर्डिनेंस पास कराइण पिया चाहियो, उहो एंटी सुपरस्टिट्यूशन जेको टोणनि फीणनि जादू ऐं ख़ासि तौर ते औरतुनि खे ॿारनि खे मारण जे लाइ हिकिड़ो निज़ाम हो, उन ते उन ऑर्डिनेंस पे पास करणु चाहियो, उन ते लिखियो बि सही। ऐं उनखां पोइ हिकिड़ो उन आर्टिकल लिखियो त जेके बि पूरी दुनिया जान जा हिंदू मरनि था ऐं हुननि हिंदुनि खे तव्हां गंगा में अची जेको उछलायो था उन्हनि जी रख ऐं आबी जीवत जी छा सूरत हाल हूंदी उते। इहो इन्वायरमेंटल क्वेश्चन हींअर जेको आहे सॼे लेफ्ट जे तहरीकनि सां ऐं रिलेटेड आहे त कीअं जेको आहे ग्लोबल जेको कैपिटलिज़म दुनिया खे पंहिंजी लपेट में आणे छॾियो आहे ऐं सुभाणे इंसान ज़ात जो छा मुस्तक़बिल हूंदो। सो उन धबोलकर खे क़तलु कयो वञे थो। गोरी जेका लक्ष्मण आहे उन में ॿुधायो त हिंदुइज़म जो जेको निज़ाम आहे उन में जेको आहे ज़ात पात जो त निज़ाम आहे, पर उन में औरत जी जेका ॿिए नंबर जी हैसियत आहे। ऐं पोइ उहो वाक़िया बि ॿुधाए थी, माज़ी जा लिखे थी त हुनखे बि क़तलु कयो वञे थो। सो ईअं हिंदुस्तान जे अंदरि तमामु घणा वाक़िया आहिनि। वेंदे जेको आहे RSS ताईं, मोदी सरकार ताईं उनजी जेका मथीं शक्ल आहे उहा बि उन तरीक़े सां शयुनि खे डील करे रही आहे। सो हाणे सुवालु इहो आहे त असांखे जेको आहे जीअं डॉक्टर अम्बेडकर चयो हो त जेको आहे ऑर्गेनाइज़ ऐं एजिटेशन जी ॻाल्हि कई आहे ऐं स्ट्रगल जी ॻाल्हि कई आहे। असांखे मुनज़म थियणो पवंदो ऐं अहिड़े क़िस्म जा जेके बि प्रोग्राम आहिनि, ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि खे न सिर्फ़ु ॻाल्हाइण जी हद ताईं पर प्रैक्टिकली बि उन्हनि खे सम्झणो पवंदो ऐं करिणो पवंदो, तॾहिं असीं उन्हनि शयुनि खे हल करे सघूं था ऐं सम्झी सघूं था। ऐं हिन किताब खे जेको आहे मूंखे फ़ोन ते ई PDF मिलियो हो। हिन में कुझु जुमिला जेके आहिनि उहे ॾाढा ज़बरदस्त ऐं तमामु मुख़्तसर ऐं उनखे वठी आयो आहियां, कोट करण जहिड़ा आहिनि। ऐं हिन किताब खे ज़रूरु तव्हां पढ़िजो, जंहिंमें हीउ राइटर लिखे थो त दरवाज़े खां ॿाहिरि बीह रहण वारे जी तकलीफ़ खे नाम न्याद देवताउनि जो औलाद नथो सम्झी सघे। जेके बि माण्हू ख़ैरात जे लाइ, असुल में इहे माण्हू जेके आहिनि जिन खे पाण चवंदा आहियूं इहे कमतर आहिनि, खाना बदोश आहिनि, कमीणा आहिनि, या जेके आहिनि नालाइक आहिनि, या इहे महिनत नथा कनि, ईअं न आहे। सॼी हिस्ट्री जे अंदरि ॾिसो त जेका बि महिनत, मार्क्स चयो त इंसान पंहिंजे पाण खे पोरे मां ॻोयो आहे, इंसान पंहिंजे पाण खे पोरे मज़ा तख़लीक़ कयो आहे। उहो पोरियत आहे जेको हिन धरती खे जेको आहे, हिकिड़े शाइर चयो त हिन धरती खे जेको आहे हीअ धरती ढगे जे सिंगनि ते न आहे बीठल, हिन धरती खे पोरियत हलाए रहिया आहिनि। सो ॻाल्हि इहो ई आहे त जेके बि माण्हू ॿाहिरि जेके दरवाज़े ते बीह रहंदा आहिनि या बीहारिया वेंदा आहिनि या उन्हनि जी जेको नीच वारी जेका हैसियत ॾिनी वेंदी आहे, उन्हनि खे जेको उहे माण्हू नथा सम्झी सघनि जेके रियासतनि खां, निज़ाम खां ऐं हिन सॼे जेको आहे मॉडल जेको न्यू लिबरल मॉडल आहे जंहिंमां फ़ाइदो वठी रहिया आहिनि, उहे नथा सम्झी सघनि। अच्छा, हिन जो व्याज एॾो त ॻरो हूंदो हो जो व्याज भरींदे भरींदे ज़िंदगी गुज़री वेंदी हुई, असुलु रक़म जीअं जो तीअं बीठी हूंदी हुई। हाँ, इहा साॻी ॻाल्हि जेको आहे, इहो साॻियो जेको कॉर्पोरेट निज़ाम ऐं सरमादारा निज़ाम माण्हू खे कीअं लपेट में आणे रहियो आहे, नो डाउट उनजी हिकिड़ी स्ट्रक्चर ऐं शक्ल तब्दील थी आहे। माज़ी जे अंदरि जेको आहे माण्हू जो जेको आहे उते जेको बि ॾाढ थींदो हो, ज़ुल्म थींदो हो, उन ते जबर थींदो हो त माण्हू उनखे बर्दाश्त कंदो। पर हिन वक़्तु जेका आहे जीअं दुनिया मक़सदु आहे त हिकिड़ो कम्युनिकेशन जे तमामु घणनि सोर्सिस मां आई आहे ऐं माण्हू मुतद थियनि पिया, माण्हू वेझा अचनि पिया ऐं नंढनि नंढनि वाक्यनि ते, जीअं अल्ताफ़ जोखीअ जो वाक़ियो आहे त उन ते असां केॾो रिएक्ट कयो आहे, मज़ामत कई आहे ऐं बीठा आहियूं। ऐं नाम याद जेके सरदार आहिनि, आऊं सम्झां थो त इहे माज़ी जूं सभु शक्लियूं आहिनि, उन्हनि जा नाला तब्दील कया विया आहिनि। उन निज़ाम खे डेमोक्रेसी जो नालो ॾिनो वियो आहे ऐं डेमोक्रेसी नाले का शइ न आहे। सो अहिड़े क़िस्म जूं जेके बि असांजा जेके मेड़ाका आहिनि या माहौल आहे, उन्हनि में इहो तस्वर जुड़णु घुरिजे। राइटर लिखे थो त अदब में जैनम जो तस्वर रुगो कल्पना आहे, माना जेको जैनम जेका आहे उहो कल्पना आहे। असुल में जेका जैनम आहे या असुल में जेका बि पंहिंजी ज़िंदगी जे बारे में लिखे थो, तस्वर आहे असांखे उनखे हक़ जे रूप में जीरे ई भोॻियो आहे त माण्हू हिकिड़ो जीअं रहे, पंहिंजे औलाद सां, पंहिंजे बचनि सां, पंहिंजे घर ऐं परिवार सां कीअं रहे थो, कीअं गुज़ारे थो, उनखे अछूत चयो वञे थो, उनखे धिकारियो वञे थो, उन ते तशदुद कयो वञे थो, उनखे मारियो वञे थो। हिन कथा जे अंदरि एॾियूं ज़बरदस्त ॻाल्हियूं जेके आहिनि उहे लिखियलु आहिनि। सो आऊं जेको आहे वधीक ॻाल्हियूं जेके कोट करण जे बजाए बिल्कुलु जेको आहे मुख़्तसर तौर ते जेको कुझु शयुनि खे जेको आहे तव्हां आख़िर में जेको हिनखे समअप करणु चाहियां थो, छाकाणि त हिन वक़्तु जेको दुनिया जंहिं मक़सदु आहे त
जी पाण जैसे माना जो ग्लोबलाइजेशन चऊं पिया, जैसे एजाज़ अहमद हिंदुस्तान जो राइटर चए थो, इहो बेसिकली जो कैपिटलिस्ट ग्लोबलाइजेशन है, जैमें सरमाए जो राज है, मंडियूं आज़ाद आहिनि ऐं उन्हनि मंडियुनि आज़ादु हुअण जे करे जेको आहे कंपनियुनि जी फुल लुट आहे, रियासतूं बि कंपनियुनि जी लपेट में आहिनि, माण्हू बुखमरी रहिया आहिनि ऐं हिन सदी जे आख़िर ताईं जेका दुनिया में 50% खां बि वधीक जीत जानवर ऐं पखी ऐं ॿियूं जिन्सूं ख़तमु थियण ते आहिनि। साइंटिस्ट इहे बि चिता ॾेई रहिया आहिनि त दुनिया जा जेके कुझु अहिड़ा शहर आहिनि जिन जे अंदरि जेको आहे ईंदड़ 50-100 सालनि में माण्हुनि खे सिलेंडर लॻल हुजनि। सो इहा ओवरऑल जेको आहे इंसान जो जेको भयानक शक्ल जेका सरमाएदारी निज़ाम ॾेई रहियो आहे ऐं उन जे अंदरि पोरियत जेको भोगी रहियो आहे ऐं इहा ॻाल्हि असां हिते बि महसूसु कई आहे, सिंध में बि आहे, पाकिस्तान में बि आहे, हिंदुस्तान में बि आहे, जिते ग़रीब मिसकीन माण्हू जेको आहे तव्हां हींअर बि ॾिसी सघो था त को हीउ सॼो जेको आहे सरमाएदाराना निज़ाम या मॉडल अचण सां माण्हू जेको आहे को वॾो ख़ुशहाल न थी वियो आहे या माण्हुनि जी ज़िंदगी तब्दील न थी वियो आहे। अॼु बि असांजा माण्हू ख़ुदिकुशियूं करे रहिया आहिनि, अॼु बि ज़लालत में गुज़ारे रहिया आहिनि, अॼु बि जेको आहे सरदार जागीरदार आहिनि, उन्हनि जा ग़ुलाम बणियल आहिनि ऐं उहो उते उन मां निकिरी नथा सघनि ऐं उनखे कर्ज़ में वकिड़ियो वियो आहे। इहे सभु ॻाल्हियूं आहिनि ऐं इहा इन्हनि शयुनि खे सोचण जे लाइ, तब्दील करण जे लाइ असांखे उथणो पवंदो। लतीफ़ चयो त दहशत दम दरिया में जिते जायूं जानवरनि नको संदो सीर जो मपन मला आहिनि। मला जेके दरिया जो पैमानो कनि था, जेके दरिया जे बारे में सोचनि था, दरिया में हलनि था ऐं उते शिकार कनि था, उहो बि उनजो पैमानो नथा करे छॾनि। दहशत दम दरिया में जिते जायूं जानवरनि नको संदो सीर जो मपन मला आहिनि। दरंदा दरिया में वाका कयो वरनि, सॼा ॿेड़ा ॿार में हलिया हेठि वञनि। पुरज़ो पैदा न थिए तख़्तो मंझां तन, कोजो केर कुननि में विया कीन वरनि, उते अणतारुनि साहिड़ सीर लंघा तूं। सो हाणे असांखे थोरो स्ट्रगल में, जदोजहद में ही दोस्तनि जेके आहे हरजी ऐं हलार वारनि दोस्तनि जेका इहा गॾिजाणी कई आहे, इहा गॾिजाणी रुगो पढ़ण जी ॻाल्हि तां, छाकाणि त अहिड़ा प्रोग्राम त काफ़ी थियनि था, अहिड़ा स्टेज प्रोग्राम थी रहिया आहिनि, अहिड़ा असीं ॻाल्हियूं बि कंदा रहिया आहियूं, भाषण ॾींदा रहिया आहियूं, पर ॻाल्हि जेको सॼी इहो आहे त इन खे सॼे खे प्रैक्टिकली जदोजहद में आणिजे, अमली जदोजहद में आणिजे। शेक्सपियर चयो त देयर इज़ नथिंग आइदर गुड और बैड इन द वर्ल्ड बट थिंकिंग मेक्स इट सो। जेकॾहिं असांखे सोच इहो आहे त असां ग़ुलाम रहंदासीं, असां पढ़ी नथा सघूं, असां जाहिल रहंदासीं, असांजे मथां उहे हुक्मरान कंदा रहंदा ऐं इहे ई अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे हुक्मरानी जो राइट आहे। ऐं सम्झां थो त हीउ एॾो ज़बरदस्त दौरु आहे जंहिंजे अंदरि सिंध समेत पूरी दुनिया जे अंदरि तहरीकूं थी रहियूं आहिनि, नौजवान उथी रहिया आहिनि ऐं कुझु न कुझु करणु वञी रहिया आहिनि। सो ऐं आख़िर में इहो ई चवंदुसि त असांखे अहिड़े क़िस्म जे जेके बि शौरी शयूं आहिनि उन्हनि में उथणु घुरिजे, अचणु घुरिजे ऐं हथु वंडाइणु घुरिजे। ऐं वरी बि हालात लगारी ऐं संजन दोस्तनि ऐं ख़ासि तौर ते जेका साईं हरजी जी जेका महिनत आहे हिते सभिनी दोस्तनि खे घुरायो आहे ऐं असांखे कुझु ॻाल्हाइण जे लाइ चयो आहे। तमामु घणा स्पीकर पोया आहिनि, तंहिं करे आऊं ॻाल्हि खे ख़तमु करियां थो। वरी बि जेको आहे सभिनी दोस्तनि खे मुबारक हुजे ऐं उमेदु आहे त इहो सॼो समूरो किताबु तव्हां पढ़ंदा ऐं उन खां पोइ जेको आहे तव्हांखे सोचणु घुरिजे ऐं इन क़िस्म जूं कथाऊं असांखे आणणु घुरिजनि। आग लगी एक विरख को, हिकिड़े वण खे बाहि लगी, आग लगी एक विरख को जले विरच के पात, ए पंखियों तुम क्यों बैठे हो जब पंख तुम्हारे पास, खाया पिया इस विरख का गंदे किए पात, अब उड़न हमारा धर्म नहीं जलना इसी के साथ। आऊं कांजी राणो भील वकील मोहतरम दोस्त असांजो उनखे गुज़ारिश थो करियां त अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। कांजी राणो भील जेतिरो मुख़्तसर थी सघे महिरबानी। असांजे हिन प्रोग्राम में असांजी भेण पुष्पा कुमारी हैदराबाद खां ऐं खलील खोसो साहब टंडिलार खां आया आहिनि, उन्हनि खे भलीकार चऊं था। सभिनी खे मुंहिंजी तरफ़ां हक़ मौजूदु। इहो मुंहिंजो दोस्त हलाल लिगारी जी तमामु सुठी कोशिशि आहे, जंहिं हिकिड़े वॾे लेखक ऐं शाइर ओम प्रकाश वाल्मीकि जी आत्मकथा जो तर्जुमो कयो आहे ऐं उन में खोड़ सारियूं उन जेके पंहिंजूं आपबीतियूं ॿुधायूं आहिनि ऐं तमामु सुठा हिते सिंध जा अदीब लेखक पाड़ू वेठल आहिनि, तंहिंजे करे आउं वधीक टाइम कोन वठंदुसि। ऐं पंहिंजी बि आपबीती बींग हिकिड़ो जीअं मूंखे हिंदू चयो थो वञे, हालांकि इहो फ़ैसिलो मुंहिंजो कोन्हे, मूं ते इहो फ़ैसिलो मड़ियो वियो आहे। पोइ उन सुञाणप जे करे जेको मूं थोरो घणो किथे लोड़ियो उन में आउं 8वीं क्लास जो शागिर्दु हुजां, स्कूल में जीअं रिसेस जे टाइम ते मूं चणा खाधा, जीअं गाॾन वारा हूंदा आहिनि स्कूल जे अॻियां बीठल हूंदा आहिनि, चणा खाइण खां पोइ ॿियो छोकिरो हुजे, उहो बि को हिकिड़ो कोली हुजे, ॿियो मेंगवाड़ो हुजे, हुननि खे अची चणा खाधा त हुनखे कोन गाॾी वारा सुञाता पए, हुनखे चयो आहे हीअ बर्तन धोई ॾियो। हुन चयो हिन हमरा तो हिन छोकिरे जो खाधा उन खां तो बर्तन कोन था अचे, हिन जी ख़बर कोन्हे केरु अचे, हीअ त भील आहे।
ऐं पोइ मजबूरन उहो न त हालांकि उहो गाॾे वारो पाण धोईंदो आहे, पोइ असांजे अॻियां उहे बर्तन असां टिनी खे धोइणा पिया। चङा शागिर्द हुआसीं, ओॾी मज़ामत न पे करे सघियासीं। ऐं पोइ उहे असांजे अॻियां उहे प्लेटूं हुन अलॻि करे रखे छॾियूं त हीउ वरी को ॿियो तव्हांजी ज़ात सां लाॻापियल ईंदो या तव्हांजे क्लास जो माण्हू ईंदो त उहे वरी उन में खाईंदा। मैट्रिक जो इम्तिहान पियो ॾियां, आउं स्कूल में पोजीशन होल्डर हुजां, जॾहिं मूंखे स्टेज ते प्राइज़ जे लाइ सॾु कयो वियो त मूंखे जीअं स्टेज ते सॾु थियो, होॾां अज़ान लॻी, निमाज़ जो टाइम थियो त हेडमास्टर जंहिं प्राइज़ पे ॾिनो उन मूंखे हथु मिलाइण खां इनकार कयो। हालांकि मूं हथु अॻिते कयो, मूंखे चई न आउं हथु कोन थो मिलाए, छाकाणि त आउं निमाज़ ते वञा पियो निमाज़ पढ़णु, तंहिंजे करे तुंहिंजो प्राइज़ ई पियो आहे, हीउ खणी वञेसि। हींअर ही जदीद दौर में असांजी डिस्ट्रिक्ट ॿार सांगड़, जंहिंजी ॿार जी कैंटीन ते तमामु सुहिणनि अखरनि में प्रिंटेड थी लिखाए हुन ते चिपकायो वियो आहे त हिते शेड्यूल कास्ट जे ज़ातियुनि जे लाइ अलॻि खां बर्तननि जो बंदोबस्तु आहे। ऐं हालांकि उते हिंदू जाति जो असांजा ॿार जा सदर बि रहिया, ॿिया खोड़ सारा हालां असां सेशन जा जेके दरख़्वास्त बि ॾिनी, पर उन ते वरी जेके मज़हबी धुरियूं हुयूं उन्हनि गोड़ कयो ऐं उहा असांजी एप्लीकेशन उहा डिसमिस थी वई हली सेशन में। तंहिंजे करे हीउ समाज में जी मनु समर्थी ही ख़ासि तौर ते मज़हब जे हवाले सां बि घणी क्लास जो फ़र्क़ु आहे। हालांकि जिते बि मज़हब मज़बूत थियो आहे उते इंसान कमज़ोर थियो आहे, हीणा तबिका कमज़ोर थिया आहिनि, मज़हबी अक़लियतूं कमज़ोर थियूं आहिनि। धर्म जे हवाले सां हालांकि सॉरी असांजा मज़हब जा ठेकेदार जंहिंखे ख़ासि तौर ते ब्राह्मण चयो थो वञे, हुननि जी अक्सरियत वॾा हरामी। ऐं उते असांजो माइट हिकिड़ो वियो उते गंगा जी करणु भारत, हू चवे पियो त असांखे उते व्यंजारण जे लाइ बि जीअं असांजो टोलो कोली भील मेंगोण व्यंजारण लाइ बाबा बि असांजे टोले वञा रखियल आहिनि। हाणे हिननि खे जेके व्यंजारण त उहे बाबा असांखे वरी उते सनानु करण लाइ बि न, हुनजी जाइ बि अलॻि मख़सूस थियल आहे। ऐं मंदरनि में बि मख़सूस या ख़ासि जाइ चइजे या ख़ासि हिसो मंदर जो हूंदो आहे, उते उहो शेड्यूल कास्ट चइजे या दलित कम्यूनिटी जा माण्हू चइजनि, उन्हनि खे उते नथो वञणु ॾिनो वञे। हिते लाल मंदर में असांजो को माइट गुज़ारे वियो, जीअं हिते जेका फ्यूनरल जी जेका सेरेमनी थींदी आहे, असां चयो वञे मंदर में असीं कंदासीं क्रियाक्रम जी जेका रस्म थींदी आहे, हुननि चयो तव्हांजे लाइ हिते इजाज़त न आहे, हीअ सिर्फ़ु वाण जे लाइ आहे। ऐं जेके ॿियूं जेके अपर कास्ट चयो थो वञे सो कॉल्ड, उन्हनि जे लाइ आहे, तव्हांजे लाइ हिन मंदर में इजाज़त नथी मिली सघे। पोइ वरी जदोजहद खां पोइ वरी मुश्किल सां पोइ इहा मिली। तंहिंजे करे असांखे तइलीम जेसि ताईं असीं मयारी तइलीम हासिलु न कंदासीं ऐं जेसि ताईं असांखे 21 सदी में फ़रसूदा जेको सिलेबस पढ़ायो वेंदो, जिते वधि खां वधि असांखे उन में नफ़रत सेखारी वञे थी। हाणे प्राइमरी जे क्लास में लिखियलु आहे त बाबा मुस्लमान कॾहिं कूड़ कोन ॻाल्हाईंदो, पोइ माना असीं ॿिया सभु कूड़ आहियो ईअं। हाणे उहो ॿार खे पढ़ाए थो वञे त मुस्लमान करे बाबा मुस्लमान कूड़ कोन ॻाल्हाईंदो हूंदो, पर उन्हनि मां के ॻाल्हाईंदा हूंदा, के असांजे टोले मां ॻाल्हाईंदा हूंदा, पर हाणे हिकिड़ो लेबल इहो आहे या पढ़ायो थो वञे ॿारनि खे त इहो। हाणे इहो सिलेबस जॾहिं असीं पढ़ंदासीं त जॾहिं उहो ॿार अॻिते हली उन सां छा थींदो। मूं पंहिंजे ॿार खे कंहिं प्राइवेट स्कूल में दाख़िल करायो हुनजे हॉस्टल में, त उते सभिनी खे चयो वेंदो उहा सभु निमाज़ पढ़नि, सभिनी खे, उहा ड्यूटी में शुमार हुननि जी। जेका कैंट स्कूल आहे आर्मी जी छोर वारी, ऐं उते रिहाइश वारो नानो सुन छोकिरो रिहाइश पज़ीर मुंहिंजो ई पुटु हुयो। जॾहिं हू अंदरि न वेंदो हो निमाज़ पढ़णु त वापसि ईंदो त ॿार हुनखे एतिरियूं ठठोलियूं कंदा हुआ, पोइ मजबूर थी हुनखे उतां खां हुन स्कूल में पढ़ाई अधु में छॾणी पई ऐं वापसि आयो, मूं वरी ॿी स्कूल में दाख़िल करायो। त तंहिंजे करे असांखे जेसि ताईं बुनियादी तब्दीलियूं न ईंदियूं, असांखे लिखियो भई छा जी ज़रूरत आहे, लिखियो थो हिन जो मज़हब छा आहे सर्टिफिकेट में। अड़े बाबा छॾियो मज़हब, असां त इहो मड़ियल मज़हब छॾे ॾियो, असांजो सरनेम जेको जो लिखी छॾियो। हाणे इहा शुरूआति उतां खां थिए थी। ऐं उन में जेसि ताईं बाशऊर धुरियूं, बाशऊर को डिग्री सां न आहे, बाशऊर हिकिड़ी सोच आहे, जंहिंजी सोच इंसान जे भले जी सोच हुजे, उहो बाशऊर आहे।
ऐं हुजे PhD होल्डर ऐं जेकॾहिं बन ब्लास्ट कंदो हुजे त उन भाषा तो नथो चइजी सघिजे। तंहिंजे करे तव्हांखे जेसि ताईं बुनियादी तइलीम क्वालिटी एजुकेशन पंहिंजे औलाद खे न ॾींदो ऐं अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम न कराईंदो जंहिंमें माण्हुनि खे शौर मिले, जंहिंमें माण्हुनि खे जागृता मिले, जंहिंमें माण्हू हिक ॿिए खे जेको ऑन कनि ग़रीब हिणे जी मदद लाइ उहो मिसकिन माण्हू बेसहारा जो साथी न बणींदो, ओसि ताईं कॾहिं तब्दील न हूंदी। महिरबानी तव्हांजो सर। हाणे आऊं अलफ न ओॾा कापड़ी मीम न मञाऊं, अलफ न ओॾा कापड़ी मीम न मञाऊं, जंहिं दर संदो आसरो सो दर छॾियाऊं, न की गोॾनि भर गिसकिया न की तिलक ॾिनाऊं, तंहिंखां पोइ ॾिठाऊं पेचरो प्रिय जो। असांजी भेण हैदराबाद खां आई आहे, ऐं वेनती थो करियां अदी पुष्पा कुमारी खे स्टेज ते अचे, ॿ अखर ॻाल्हाए। अदी पुष्पा कुमारी। सभिनी खां पहिरीं स्टेज ते वेठल जेतिरा मुंहिंजा ऑनरेबल गेस्ट वेठा आहिनि उन्हनि खे नमस्कार। उनजे साम्हूं ॻाल्हाइण थोरो छो जो लेखक आहिनि ऐं असांजा पुराणा कामरेड साईं इमदाद काज़ी साहब वेठा आहिनि, जामियो चांडियो साहब वेठा आहिनि, ऐं हालार सिंधी जो किताब मां अञा 15 पेज ई मस्तु पढ़ियो हो। आई या 10 मिंट में 15 पेज मूं पढ़िया आहिनि। शुरूआत हुई, लिखियल हो, हिकिड़ी लाइन लिखियल हुई, छो जो मूंखे हिते अचण जो मक़सदु इहो त मां ॾिसां, छो जो ओम प्रकाश वाल्मीकि जी किताब त ज़ाहिर आहे मूं पढ़ी आहे, पर सिंधी तर्जुमो उन्हनि जो कीअं थो थी सघे उहो पढ़ण जो मूंखे हिते छिक थी थोरी। त दलित हुजण जो अहसासु ऐं उनजी पीड़ा उहो कीअं थी महसूसु थिए हिकिड़े दलित खे, हिकिड़े अहिड़े समाज में जिते मुंहिंजो बाबा मुंहिंजो नालो कुमारी रखियो त कंहिंखे ख़बर न पए त कुमारी मतिलबु क्वीन। स्कूल में चवंदो हो त तूं कुमारी आहीं ऐं सभिनी खे चवजां मां क्वीन आहियां। हू चाहींदो हो त असां पंहिंजे हिन समाज में किथे मेघवाड़ न सॾाए वञूं, त किथे असांखे स्कूल में ॿाहिरि न बीहण ॾिनो वञे। पर जॾहिं यूनिवर्सिटी में आई हुअसि तॾहिं इहो पीड़ा अञा वधीक मूंखे महसूसु थी। त यूनिवर्सिटी में अची जॾहिं मूंखे हिकिड़े लाइब्रेरियन चयो त तूं हिन लाइब्रेरी जे कूलर मां पाणी नथी पी सघीं, 1997-98 जी ॻाल्हि कयां थी। उन खां पोइ मुंहिंजी स्ट्रगल, मुंहिंजी हिमत, मुंहिंजी जज़्बो उतां स्टार्ट थियो। वाई आई एम हियर, वाई आई एम दलित, वाई आई एम मेघवाड़, वाई एनीबडी कॉल यू। उतां मुंहिंजी स्ट्रगल स्टार्ट थी आहे यूनिवर्सिटी लाइफ खां। मूं हुन लाइब्रेरियन जे ख़िलाफ़ु एप्लीकेशन ॾिनी वाइस चांसलर खे, इंक्वायरी वेठी आहे बोर्ड में। when I was, because I am a very intelligent student at that time and I have a distinction from University of Agriculture University in my master in entomology, उते उस्तादनि मुंहिंजो साथ ॾिनो, मुंहिंजा क्लास फेलो मुंहिंजा साथ ॾिनो ऐं चयो त हीअ छोकिरी सच थी चए। ऐं उते सच जी जीत थी ऐं उन लाइब्रेरियन खे सस्पेंड कयो वियो। तव्हां में विढ़ण जी शक्ति हुजे, तव्हां में विढ़ण जो जज़्बो हुजे, तव्हां दुनिया खे ॾेखारींदा हुजो त हा हूं अहिड़े क़ौम सां तालुक़ु रखां थी जेके न अभई सम्झो था त उहो कुझु करे कोन था सघे। हू आपरी ॿोली में हींअर ॻाल्हायूं पई त मैना लॻे थो कि इथे जेको ऑडियंस वेठी आहे उहो मैं मंझा आहे ऐं मुंहिंजो काको चाचो मामो नानो ॾाॾो सभु इथे वेठा आहिनि, मुंहिंजा नंढिया भाइया बि वेठा आहिनि। हूअं ई सम्झां थी त कि स्टेज ते आण ऐं अव्हां खां इंटरेक्ट करण बि हिकु तरह सां असांजो विक्ट्री आहे। त इहे 10 पन्ना रुॻा पढ़िया, इहे में हिकु लाइन लिखियल थी त उनजे पीउ चयो ओम प्रकाश वाल्मीकि जे त तूं जाति संवार किताब पढ़, एजुकेशन ते अच।
उन में सिर्फ़ु हिकिड़ी लाइन लिखियलु हुई हिन किताब में त जाति संवार। उन्हनि जवाबु ॾिनो त तालीम सां जाति संवारियूं हा, पर मां उन जाति जो आहियां जेका तालीम सां न संवारी ऐं जनम खां संवारी वेंदी आहे। जुमिले ते ग़ौर कयो, जनम खां संवारी वेंदी आहे। त मुंहिंजो जनम अगरि कंहिं राणी एलिज़ाबेथ जे घर थियो हुजे हा त मुंहिंजो जनम संवरी वञे हा। मुंहिंजो जनम ऐं प्रकाश वाल्मीकि जो जनम जेका आहे उन में थियो हो, त उन्हनि पंहिंजे फादर खे इहो जवाबु ॾिनो। उन जा अहसास ॾिसो, उन जी पीड़ा ॾिसो, त इहो पीड़ा उहो ई महसूसु करे सघे थो जंहिंखे मुख़्तलिफ़ हालतुनि में मुख़्तलिफ़ वक़्तनि में उहो साम्हूं थियो हुजनि, कन्फ्लिक्ट कयो हुजे, उन्हनि जे लाइ विढ़ियो हुजे। त विढ़णु चाकू तलवार सां न आहे, असां एजुकेशन सां विढ़ी रहिया आहियूं। ऐं हाणे जेका आहे मेघवाड़ कम्युनिटी उहो हथियार, उहो टूल ॻोल्हे लधो आहे, उहो हथियार ॻोल्हे लधो आहे। उहो लिकियलु हो एजुकेशन, उहो टूल ॻोल्हे लधो आहे। ऐं मां सम्झां थी त उन जे पोयां अदर बैकवर्ड कास्ट जेका OBC चऊं था या शेड्यूल कास्ट ई चऊं पाण, उन्हनि खे नालो ॾियणु, छो जो आइडेंटिटी आहे, नालो ॾियणु। बाबा ही सोलंगी आहे, ही माछी आहे, ही चांडियो आहे, ही कास्ट्स आहिनि, पर हिकिड़ी आइडेंटिटी हूंदी आहे। जीअं अॼुकल्ह इहो सिस्टम, कास्ट सिस्टम मां मुस्लिम्स में बि ॾिसां थी, जॾहिं सैयदनि क़बरूं खोटे मल्हानि जूं क़बरुनि खे मस्मार कनि था, त इहो असांजे ब्लड में शामिलु आहे। पोइ हुननि में मज़हब खे अलॻि रखे सोचे सघिजे थो त इहो छो आहे, सब कॉन्टिनेंट में इहो किथां आयो आहे। त असांखे रिसर्च करणी पवंदी, लिखणो पवंदो ऐं अनवेल करिणो पवंदो ऐं उहो पर्दा हटाइणा पवंदा। उहो पर्दा हटाइण में असांजी पीड़ा, असांजो दर्द वधीक थींदो, पर असांखे उन दर्द खे महसूसु करणु खपे त उहो पर्दा असां कॾहिं था हटाए सघूं। इहो पंहिंजी शुरूआत आहे। हिन खां अॻु में बि कुझु शाइरी उमर तेवणो जी शाइरी आहे, हा मां दरावड़ मैरड़ो आहियां। उन जी किताब मूं वटि अॼु बि मौजूदु आहे, जंहिंमें उन्हनि लिखियो, हा मां दरावड़ मैरड़ो आहियां। दरावड़ मैरड़ो छो आहे? उन जे अंदरि जो जेका रोशनी आहे ऐं उन जे अंदरि जी जेका चमक आहे, या उन जे अंदरि जो जेका सफ़ेद जेका चंड जी रोशनी आहे, उहो असां दरावड़ खां हटाइणी पवंदी। छो जो असांजा दिलि, असांजा दिमाग़ साफ़ आहिनि ऐं असीं इन समाज में पॉज़िटिव किरदारु अदा कयूं था, पॉज़िटिव वे में हलूं था ऐं समाज में असां उहो ई सोचूं था त हा मां दरावड़ मैरड़ो न आहियां। मां दरावड़ त ज़रूरु आहियां, पर मुंहिंजो दड़ो खां वठी इंडस सिविलाइज़ेशन खां वठी हेसि ताईं असां न, ये पहिरीं कोशिशि आहे। ऐं हालार सिंधी लाइ सल्यूट करां थी ऐं उहो न कहां थी कि असें जेको आहे आपरे अनवेल कोन था करे सघां, ये ला कि उहो जेको तकलीफ़ आहे न, उहो असां न कुझु करण लाइ कहे कोन थी। उहो तकलीफ़ ऐं उहो पीड़ा असां न खोलण लाइ कहे कोन थी कि अगरि उहो असां खोले छॾिसां तो असां न किथे पुठियां जेको आहे उहो अहसास कमतरी महसूसु न थिए जाए, उहो महसूसु न थिए। साईं हेमन अॻियां वेठा आहिनि, मुंहिंजे ख़्याल में उहा न उहो तकलीफ़ ऐं पीड़ा वारो अंदाज़ो आहे जेको मुंहिंजे बाबा बि आपरे किताब में लिखंदे आहिनि। उहो आपरे बाबा रा कुझु किताब खणी आई आहे, जेको अहसास ऐं जज़्बा जेको असां न ॿुधा था, उहो असांजी तकलीफ़ जेको आहे हैं नाउ अ डेज़ रिसर्च जी सूरत में, PhD जी सूरत में, शाइरी जी सूरत में, या यूनिटी जी सूरत में, अवां सां गॾु हिकु जॻह ते बेसण जी सूरत में, उहे चीज़ ना ख़त्म करे सघां था। तो इरादे जिनके पुख्ता हों, नज़र जिनकी खुदा पर हो, तलातुम खेज़ मौजों से वो घबराया नहीं करते। तो तलातुम खेज़ मौजों से हमने घबराना नहीं है। आई एम वेरी थैंकफुल टू ऑल मिस्टर हरजी एंड ऑल ऑर्गेनाइज़र इते दावत नी। ऐं मुंहिंजो छो जो टाइम थोरो आहे ऐं तमामु सुठा स्पीकर्स सीनियर्स असांजा वेठा आहिनि, उन्हनि जे लाइ मां छॾियां थी। थैंक यू ऑल ऑफ यू। अञा ताईं बि जेको आहे सो असांजे समाज में घणनि जॻहियुनि ते, जीअं कांजी राणे बि ॻाल्हि कई त भई बार में बि जेकॾहिं उहे प्लेट ऐं गिलास ऐं कोप अलॻि रखियल हुजनि, तव्हां छा था महसूसु करे सघो, उहा पीड़ा, उहा दर्द
उहा ऊंच नीच जेको आहे। ओम प्रकाश वाल्मीकि जा खोड़ सारा कहाणियूं आहिनि, किताब आहिनि, जंहिंमें 3 किताब जेके मशहूरु आहिनि उन जा, हिकिड़ो सदियों का संताप ऐं बस बहुत हो चुका, अब और नहीं, इहे आहिनि पंहिंजो शाइरी जा किताब आहिनि। ऐं कहाणी जा जेके 3 किताब आहिनि, हिकिड़ो आहे सलाम घुसबेटीअ ऐं ॿियो सफ़ाई देवता। इहे 3 किताब मुंहिंजा जेके कहाणियुनि जा आहिनि, तमामु ज़बरदस्त उन जूं कहाणियूं आहिनि। असांजे हिन प्रोग्राम में मीरपुर ख़ासि जी पसगिरदाई ऐं मीरपुर ख़ासि शहर जा तमामु मौजूदीन असांखे यकीन करियो एॾी तवक़ कोन हुई, एॾी उमेद कोन हुई। जॾहिं असां हीउ प्रोग्राम रखियो पिए दोस्तनि जो यार हेॾो वॾो हाल आहे, हेॾो वॾो तव्हां प्रोग्राम रखो था, पर माण्हू ईंदा। मुंहिंजे असीं सियासत त बिल्कुलु कंहिं ज़माने में कईसीं, पर हाणे सियासत खां हटी करे असीं सोशल ख़्याल जा माण्हू आहियूं ऐं सोशल एक्टिविटियूं असांजूं आहिनि। असां जिन बि दोस्तनि खे रिक्वेस्ट कई, जिन बि वेनती कईसीं, फ़ोन कयोसीं, मैसेजनि जे ज़रिए ऐं जेके बि दावतूं ॾिनीसीं, अॼु पिंडाल भरियो पियो आहे तव्हांजे अॻियां आहे। ऐं सभिनी दोस्तनि जो वरी बि जेको आहे सो आऊं थोराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां, जंहिंमें असांजो कासम नारयो साहिबु इंतिहाई सीनियर मीरपुर ख़ासि खां आयल आहे, साईं दामरूमल, साईं हेमंतदास चंदाणी हींअर मिठी खां आया आहिनि, ऐं प्रेस क्लब मां शौकत पंवर, नज़ीर पंवर, भाऊ हीरालाल, सॼी आउं सम्झां थो त हे जेके पसगिरदा या जेके 4-8 सांगड़ मां शायदि असांजा दोस्त आहिनि, गुलाम नबी बाराज़ाई उहो पायो आहे, खोड़ सारा दोस्त आया आहिनि असांजा, ऐं सभिनी खे वरी जेको आहे सो भलीकार चवां थो। ओम प्रकाश वाल्मीकि जी हिकिड़ी नंढड़ी कविता आहे ऐं इंतिहाई मशहूरु आहे हिंदुस्तान में। चूल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब की, तालाब ठाकुर का। असां ठाकुर बि वेठो आहे, ठाकुर ज़हीर हुसैन। चूल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब की, तालाब ठाकुर का, भूख रोटी की, रोटी बाजरे की, बाजरा खेत का, खेत ठाकुर का। बेल ठाकुर का, हल ठाकुर का, हल के मूठ पर हथ्या अपनी, हल के मूठ पर हथ्या अपनी, फसल ठाकुर का। कुआं ठाकुर का, पानी ठाकुर का, खेत खलियान ठाकुर के, गली मोहल्ले ठाकुर के, फिर अपना क्या, गांव शहर या देश। तमामु हिकिड़ी ज़बरदस्त कविता आहे पंहिंजो ओम प्रकाश वाल्मीकि जी। ऐं असां वटि खलील खोसो बि आयो आहे। उनखां अॻु में ऐं गुज़ारिश कंदुसि असांजे महबूब दोस्त ख़ालिद जोगी खे तो अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे, ख़ालिद जोगी, ऐं उनखां पोइ खलील खोसे खां वरी शाइरी ॿुधंदासीं। मिठी खां दयाल सेराई आयो आहे, असीं उनखे भलीकार चऊं था। महिरबानी। सभ खां पहिरीं आऊं हालार खे हिन किताब जी ट्रांसलेशन ते मुबारकबाद ॾियां थो, ऐं उन्हनि दोस्तनि खे जिन हीउ प्रोग्राम करायो आहे उन्हनि खे मुबारकबाद ॾियां थो। हीअ किताब अलाए केतिरनि दोस्तनि पढ़ियो आहे, थी सघे हीअ तमामु घणो मशहूरु किताब आहे। ट्रांसलेशन खां अॻु में बि काफ़ी दोस्तनि पढ़ियो हूंदो, ऐं हाणे वरी सिंधी में आयो आहे त उनजी अञा जेका पढ़ंदड़ वधंदा। ऐं हिन किताब खे मूं पढ़ियो आहे सॼो। हिन किताब में जेके ॻाल्हियूं आहिनि उनखे असां सिंधी सोसाइटी ऐं जेका हिंदुस्तान जी ओवरऑल दिलत या ॿिया जेका आहे उहो क्लास डिस्क्रिमिनेशन आहे, कास्ट डिस्क्रिमिनेशन है या ॿी का डिस्क्रिमिनेशन है, उन जे पस मंज़र में ॾिसण जी कोशिशि कंदासीं। हिन में हिकिड़े माण्हू जी आत्म कथा आहे वाल्मीकि साहब जी, ऐं उते हिकिड़ो ॻोठु आहे, उन ॻोठ में हिकिड़ो ब्राह्मणनि जो पाड़ो आहे, हिकिड़ो चूड़नि जो पाड़ो आहे। उहे ब्राह्मण जेके आहिनि उहे उन्हनि चूड़नि जे पाड़े में वञण बि पंहिंजी इंसल्ट सम्झनि था या ख़राबु सम्झनि था। उन चूड़नि जे पाड़े में हिकिड़ो माण्हू आहे इहो वाल्मीकि साहिबु, जंहिंजो पीउ बि उहो चूड़नि वारो ई कमु करे थो। ऐं तव्हां ख़बर हो सिंध में बि चूड़ा वेठा आहिनि ऐं वाल्मीकि बि वेठा आहिनि, उन्हनि सां मुंहिंजूं कचहरियूं बि थियूं आहिनि। लाड़काणे में तमामु घणा वाल्मीकि वेठा आहिनि ऐं हिते बि वेठा आहिनि। पोइ उनजो पुट खे हू पढ़ाइणु चाहे थो। ऐं थोरो किताब, छो जो किताब जी मोहरत आहे त दिलत खां वधीक आउं सम्झां थोरो किताब ते बि ॻाल्हायूं, किताब में आहे छा। त उनजी जेका स्टोरी आहे त हू उनखे पंहिंजे पुट खे पढ़ाइणु चाहे थो। हुनजे पीउ जो ख़्यालु आहे त जाति जेका आहे उहा इल्म सां संवरे थी। माने तव्हां हू हुनजो पीउ पंहिंजे पुट खे चए थो भाउ तव्हां आपन जाति संवारणी आहे, माने असांखे पंहिंजी ज़ात संवारणी आहे। ज़ात संवारण जे लाइ तइलीम ज़रूरी आहे। वरी पुट जो ख़्यालु आहे त भाउ तइलीम सां जाति नथी संवरे, पर जाति जनम सां संवरे थी। तव्हां जंहिं कास्ट में जनम वठो था, जंहिं ज़ात में जनम वठो था, जंहिं क़बीले में जनम वठो था, उहो तव्हांजो पीछो नथो छॾे। हुनजो ख़्यालु इहो आहे। पोइ हू पंहिंजे पुट खे दाख़िला वठण लाइ स्कूल वञे थो त स्कूल में टीचर हुनखे दाख़िला नथा ॾियनि।
ऐं पोइ हू कंहिंखां सिफ़ारिश कराए स्कूल में दाख़िला वठे थो। हू पंहिंजी हिन आत्म कथा में लिखे थो, जॾहिं मूंखे केरु उस्ताद जी ॻाल्हि कंदो आहे त मूंखे उहे गारियाल उस्ताद यादि ईंदा आहिनि, जेके मूंखे लम्हे लम्हे ते गारियूं ॾींदा, मुंहिंजी इंसल्ट कंदा, मूंखे माना मूंसां हर क़िस्म जी इंसल्ट कंदा। ऐं हुनखे विहारे उन जॻह ते वेंदो जितां खां हुनजी बोर्ड ते नज़र न पवंदी त भाउ बोर्ड ते लिखियलु छा आहे। उहो माण्हू उन स्कूल में वरी फस्ट पोज़ीशन बि खणे थो। ऐं उहो माण्हू उन स्कूल में फस्ट पोज़ीशन खणे थो। ऐं उनखां पोइ ॿी उन में इहा ॻाल्हि आहे त हुन जूं जेके घर जूं जेके औरतूं आहिनि उहे उन्हनि त्यागियुनि जे घरनि में मज़दूरी कनि थियूं, उन्हनि जे घरनि जी सफ़ाई कनि थियूं, उन्हनि जे माल जे वाड़नि जी सफ़ाई कनि थियूं, ऐं उन जे बदिले में उन्हनि खे ओभर ॾिनी वञे थी। ऐं जेका उन्हनि जा माण्हू खाई छॾीनि था उहा उन्हनि खे ॾिनी वञे थी, उहे हू खणी वञनि था। ऐं उनखां पोइ हुन जी माउ हिकिड़ी बग़ावत करे थी, उहो ओभर जो जेको थां आहे उहो त्यागी जे घर ते ऊंधो करे थी त हाणे कॾहिं बि ओभर न खाईंदासीं, ऐं जेको बि मिलंदो पंहिंजो पचाए खाईंदासीं। ऐं उनखां सवाइ जेको माल मरी वेंदो आहे त उनजी खल लाहिण बि उनजी ज़िमेवारी हूंदी। हाणे इन सॼे पस मंज़र में असां इहा त इन जी स्टोरी आहे जेका तव्हांखे पढ़णु खपिजे, ऐं उहा स्टोरी तव्हांखे पंहिंजे पंहिंजे ॻोठ ॾांहुं वठी वेंदी। तव्हां जेके माण्हू सिंध जे ॻोठनि में रहनि था, जिन ॻोठाणी ज़िंदगी ॾिठी आहे, हिकिड़ो ॻोठ आहे, हुन में ॿ खूह आहिनि, हिकिड़े मां मिसाल तौरु त्यागी ब्राह्मण पाणी भरनि था, ॿिए खूह मां चौड़ा पाणी भरनि था। त्यागियुनि जे खूह मां पाणी भरण ते चौड़नि खे मने खूह पली थिए थो, नलको पली थिए थो, मंदरु पली थिए थो। इहे सभु शयूं उन्हनि जे अचण सां, उन्हनि जे वञण सां पली थियनि थियूं। इहा हिकिड़ी रिलीजियस पर्सपेक्टिव आहे, इहो हिकिड़ो रिलीजियस डायरेक्शन आहे। पर आऊं इहो थो सम्झां त सिंध जे अंदरि जेको रिलीजियस पर्सपेक्टिव आहे उनखां वधीक ही कंहिं हद ताईं तबक़ाती आहे। सिंध जा ॻोठ जिते असांजूं इहे कम्यूनिटीज़ रहनि थियूं, जिते मेंगवाड़ रहनि था, जिते कुंभार रहनि था, जिते कोली रहनि था, या जेके डिस्क्रिमिनेटेड कम्यूनिटीज़ आहिनि, जेके हेठिएं क्लास जा माण्हू आहिनि, उन्हनि जे अंदरि सिंध जो जेको फ्यूडल सिस्टम आहे हुन जो चङो मुड़ुसु को ठकुर आहे, को ॿियो आहे, को इन क़िस्म जो माण्हू आहे, उन जे करे उन्हनि जो पर्सपेक्टिव पोइ उहो जेकॾहिं मुस्लिम आहे त बि उन सां नफ़रत जो, असां वटि नफ़रत जो बुनियादु रिलीजन खां वधीक क्लास जो बि आहे। ऐं उनखे सम्झण जी ज़रूरत आहे त असां क्लास खां बि नफ़रत करूं था, असां रिलीजन खां हटी करे। ऐं ॿी शइ इहा आहे, जेकॾहिं मिसाल तौरु आऊं कंहिं ॻोठ मां लॾे अची कंहिं शहर में वियां थो त असां वटि ॿाराड़ी ऐं शहर जे बुनियाद ते बि नफ़रत कई वञे थी, भाई ॿाराड़ी जो माण्हू आहे, हीउ शहर जो माण्हू आहे। त इन क़िस्म जा जेके कॉन्सेप्ट आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। ऐं मुंहिंजो हिननि कम्यूनिटीज़ ते थोरो घणो कमु आहे। आऊं सम्झां थो दिलत तहरीक वग़ैरह जेको बि हले थी उनजो पस मंज़र, उन ते जेके दिलत जा दोस्त आहिनि उहे ॻाल्हाईंदा, पर आऊं सम्झां थो दिलत तहरीक जे अंदरि सिंध में जेके दिलत क़बीला आहिनि, सिंध जो दिलत मेघवाड़ न आहे, सिंध जो दिलत कोली न आहे, सिंध जो दिलत भील न आहे, सिंध जो दिलत कूचड़ो आहे, सिंध जो दिलत तव्हांजो गुरगुलो आहे, सिंध जो दिलत तव्हांजो रावड़ो आहे, सिंध जो दिलत तव्हांजो बड़ो आहे। इन जे करे जो हिकिड़ी वॾी अक्सरियत आहे जंहिंखे सिंध जे अंदरि रहण लाइ घर न आहे, जंहिं माण्हू जो शनाख्ती कार्ड न आहे ठहियलु, जंहिं माण्हू खे स्टेट का फैसिलिटी कोन थी ॾिए, जंहिं माण्हू सां अॼु बि हिंदू तोड़े मुस्लिम, सॉरी टू से, उहे माण्हू जेके दिलत लाइन मां अपग्रेड थिया आहिनि या स्ट्रीम लाइन में मिलिया आहिनि, उहो बि को माण्हू कुचड़े सां गॾु खाइणु पसंदि न कंदो, ऐं उहो बि को माण्हू गुरगुले सां खाइणु गॾु पसंदि न कंदो। ऐं इहो थो चवां त इहा असांजो माइंड सेट आहे, इहो असांजो कंहिं ज़माने में हिंदुस्तान में हो या अञा बि आहे या कनि था, या जेके माण्हू पढ़ी अॻिते आया आहिनि उन्हनि खां माण्हू नफ़रत नथा कनि। त सिंध जो दिलत आऊं खाना बदोश कबीलनि खे सम्झां थो, उहे सिंध जा दिलत आहिनि, उन्हनि सां उहे सभु ज़ुल्म आहिनि, उहे सभु ज़रातियूं आहिनि जेके हिंदुस्तान जे अंदरि ॿियनि कबीलनि सां रहियूं आहिनि। जंहिं क़िस्म जी ही ऑटोबायोग्राफी आहे, हिते उस्ताद जब्बार धारे जो वेठो आहे, मीर हसन मरी बि वेठो आहे, उहे उन माण्हू खे सुञाणनि था, उहो आहे महबूब गुरगुलो। जेकॾहिं तव्हां महबूब गुरगुले जी ऑटोबायोग्राफी लिखो हिन वक़्तु बि, उहो गुरगुलनि में माण्हू
जंहिं जेको किताब विकिणंदो उहो सॼी तव्हांखे कहाणी ॿुधाईंदो। हू पढ़ियो बि आहे स्कूल में, मैट्रिक ताईं पढ़ियल। जेॾीमहिल मूं हीअ स्टोरी पढ़ी पिए ओॾीमहिल मुंहिंजे ज़हन में महबूब गुरगुलो हो त हीअ किथे महबूब गुरगुले जी स्टोरी त कोन्हे, किथे सिंध जी स्टोरी त न आहे। उन जे करे हिन स्टोरी ऐं इन जहिड़ियूं सिंध में ॿियूं केतिरियूं ई स्टोरीज़ आहिनि जेके खाना बदोश कबीलनि जे अंदरि मौजूदु आहिनि ऐं उन में उन सेम टू सेम साॻी शइ हू भोॻींदा। स्कूल में बि उन्हनि सां साॻियो एटीट्यूड आहे ऐं असां पंहिंजे स्कूलनि में इहो सभु कुझु ॾिठो। पर इहो 3-4 ॾहाका पुराणी ॻाल्हि आहे। हिन वक़्तु कुझु हालतूं तब्दील थी वियूं आहिनि, सभु कुझु चेंज थियो आहे। ॿी शइ कास्ट असांजो पीछो करे थी। मिसाल तौरु आऊं किथे वेठो आहियां, हफ़ीज़ वेठो आहे, किथे वेठो हुजां कंहिं जॻह ते, जेॾीमहिल कुंभार ॿुधाईंदो आहियां ऐं को चांडियो ॿुधाईंदो आहे त उनजी डिस्क्रिमिनेशन नज़र ईंदी आहे। भाई जेॾीमहिल तव्हां ॻोठनि में वञो था, जेॾीमहिल तव्हां उन कम्यूनिटी में वञो था जेका एडुकेटेड न आहे, जेका तइलीम याफ़्ता न आहे, उहा इन डिस्क्रिमिनेशन खे तव्हांखे मिंट में फील कराईंदी। बस कुंभार आहीं ऐं तूं चांडियो आहे, माना चांडियो आहे त तूं सुपीरियर आहे, माना कुंभार आहे त तूं घटि आहे। पोइ तव्हां केतिरा पढ़ियल आहियो, छा आहियो, इहा शइ साम्हूं अचे थी कास्ट जे बुनियाद ते। ऐं इन जे करे असांजी घणनि कास्टनि त पंहिंजो जेको सरनेम आहे कास्ट वारो उहो चेंज न आहे कयो, पर कुझु माण्हू पंहिंजे पुठियां अॼु बि कास्ट कोन था लिखनि। थरपारकर जूं काफ़ियूं कम्यूनिटीज़ आहिनि जेके पंहिंजे पुठियां कास्ट नथियूं लिखनि, भील लिखनि था, कोली लिखनि था, फॉर एग्ज़ाम्पल मेघवाड़ कास्ट नथा लिखनि। उन जे पुठियां पस मंज़र छा आहे? इहो ई कास्ट सिस्टम जेको थरपारकर में मोस्टली रहियो। ऐं रिलीजन जी ॻाल्हि थी, आऊं सम्झां थो हिन में लिखियलु आहे त हे जेके माण्हू आहिनि इहे हिंदुनि जी देवी देवताउनि खे नथा मञनि। मां हिकिड़ी मदारनि खे मञनि था, ॿियो हिकिड़ो देव आहे उनखे मञनि था। जेकॾहिं तव्हां हिननि माण्हुनि में वेंदा, रिलीजन हिंदू को मज़हब न आहे, हिंदू हिकिड़ी प्रैक्टिस आहे, हुन में केतिरा ई ख़ुदा देवियूं देवता ऐं ॿिया सभु शयूं आहिनि। आऊं इहो थो सम्झां त हे माण्हू हिंदू थियण बि छो था चाहिनि, हिननि खे हिंदू थियण जी ज़रूरत बि छाजे लाइ आहे? जेकॾहिं हिंदू तव्हांखे हिंदू नथा कनि त तव्हांखे हरूभरू तव्हांजो पंहिंजो देवी देवता आहे, तव्हां हुनखे मञो, लाज़मी आहे तव्हां वॾे मंदर। ऐं हे कम्यूनिटी घणो करे रिलीजन लेस कम्यूनिटीज़ आहिनि। हिननि जा जेके फेथ आहिनि उहे तमामु नंढड़ा आहिनि, नंढा देव आहिनि, देवजियूं आहिनि, उन्हनि खे मञनि था। ऐं पोइ हिंदुनि, आऊं इहो त चाहियां, हिंदुनि हिननि खे हरूभरू हिंदू करण जी कोशिशि कई आहे त जीअं असां मंझि हिकिड़ो तबिको हुजे जेको हिंदू थिए। ऐं हीअ हालार खे आउं वरी हिकिड़ी दफ़ो मुबारकबाद ॾियां थो। ऐं इन क़िस्म जो कमु सिंधी में थियणु खपे। ऐं सिंधी अदब खे आउं सम्झां थो, जॾहिं अदब में सुठी का शइ न लिखी वेंदी आहे, घणो लिखण ऐं सुठो लिखण में फ़र्क़ु आहे, उन वक़्तु असांखे हरूभरू मूंखे लिखणु नथो अचे त आउं बजाए वेही लिखां। उनखां आउं जेकॾहिं ट्रांसलेशन्स करियां, मूं एलेफ शेफ खे पढ़ियो, उन चयो तुर्की जे अदब में 60% ट्रांसलेशन्स आहिनि। ऐं जेकॾहिं सिंध जे अदब में ट्रांसलेशन्स वधीक सुठियूं असां वटि ट्रांसलेट थिए बि नाविल थो या कुझु कहाणियूं थियूं आहिनि, पर जेकॾहिं अहिड़ो संजीदा अदब ट्रांसलेट थी अचे त आउं सम्झां थो त असांजी सियासी तरबियत बि थींदी ऐं असांखे इहे शयूं सम्झ में बि ईंदियूं। ऐं उहो आउं हालार खे चवंदुसि त हिन खे कंटिन्यू करे, हालार जहिड़ा सीरियस माण्हू कनि त अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे। जीअं सिंध हक़ मौजूदु असां वटि जंहिंखे हिंदू धर्म चयो वञे थो, हक़ीक़त में हिंदू धर्म त आहे ई कोन, वरी उनखे ॿियो रंग रूप ॾिनो वञे थो सनातन धर्म। उन में हिकिड़ो शाइर आहे, तमामु घणा शाइर आहिनि जिन मज़ामत कई आहे, जंहिंमें बिरमानंद जो तमामु वॾो नालो आहे ऐं उहो स्वामी विवेकानंद तारीख़ में तमामु वॾो नालो आहे विवेकानंद जो, उनजो गुरभाई हो। किताबे धर्म चर्चा की हज़ारों वाच कर देखी, हज़ारें किताबनि धर्म जा, वेद शास्त्र उपनिषद सरतियूं समर्तियूं महाभारतूं गीताऊं। किताबे धर्म चर्चा की हज़ारों वाच कर देखी, मिटा सहसा नहीं मन का अकल जंजाल में गेरी, बता दे मोक्ष का मार्ग गुरु में हूँ शरण तेरी। मूंखे छुटकारे जो रस्तो ॾे, जान छुटे इन्हनि में जा। किताबे धर्म चर्चा की हज़ारों वाच कर देखी, मिटा सहसा नहीं मन का अकल जंजाल में गेरी, बता दे मोक्ष का मार्ग गुरु में हूँ शरण तेरी। कोई मूर्त के पूजन को बतावे हवन करने को, कोई चए तो मूर्ति की पूजा करो, कोई चए तो हवन करो। कोई मूर्त के पूजन को बतावे हवन करने को, कोई तीर्थ के दर्शन को फिराते हैं सदा फेरी, बता दे मोक्ष का मार्ग गुरु में हूँ शरण तेरी। सकल संसार के भीतर सुना में रूप ईश्वर का, सकल संसार के भीतर सुना में रूप ईश्वर का, वो ब्रह्मानंद बिन देखे मिटे नहीं भरम ना मेरी। आयत ॾिसण में अचे न, वो ब्रह्मानंद बिन देखे मिटे नहीं भरम ना मेरी, बता दे मोक्ष का मार्ग गुरु में हूँ शरण तेरी। असां वटि महबूब शाइर दोस्त असांजो खलील खोसो साहब आयल आहे, उनखे गुज़ारिश करियां थो
त अची पंहिंजी शाइरी पेश करे। नाबूदी नेई अब्द खे आला कयो, मूरत में मख्फी थिया सूरत में सेई, कबी उत केही बुझ पिरियां जे ॻाल्हि जी। कबीरा कुआं एक है और पनिहारी अनेक, बर्तन सबके न्यारे न्यारे और सब में पानी एक। स्टेज ते वेठल मुंहिंजा सभई मानायत ऐं मोहतरम, हिन हाल में वेठल मीरपुर ख़ासि अजरक हाल में वेठल मुंहिंजा दोस्तो, ख़ासि ख़ासो खसलतनि में ख़ासि आहे मीरपुर, पिरत वारनि में प्यारो पास आहे मीरपुर। हिते नाला विकामनि था, हिते नाला विकामनि था, तुंहिंजा नाला विकामनि था, मुंहिंजा नाला विकामनि था, नदियूं नाला विकामनि था, हिते नाला विकामनि था। विकाणा की न की हरगिज़ कयल जे पंध ससवी जा, मगर हित लांग मार्च में पियल छाला विकामनि था, हिते नाला विकामनि था, तुंहिंजा नाला विकामनि था। विकामी काल्ह विया यारो नशीला नेण ऐं मुर्कूं, भरी महफ़िल में ओ भाऊ भिरूं भाला विकामनि था, हिते नाला विकामनि था, तुंहिंजा नाला विकामनि था। दरो दीवार कुंढनि ऐं कड़नि जी ॻाल्हि छॾ जाना, अवल चाबियूं विकामनि थियूं पोइ ताला विकामनि था, हिते नाला विकामनि था, तुंहिंजा नाला विकामनि था। तव्हांजी वॾी महिरबानी। असांजी सकाफ़त आहे, कल्चर आहे, उन हिसाब सां ऐं हालार साईं खे गुज़ारिश थो करियां त अचे दोस्तनि खे असीं पंहिंजो जेको आहे सो अजरकूं या लुंगी जेका आहे उहो दोस्तनि खे असीं पारायूं। हलाल मोहतरम हरजी मीरवा साहब, आदाब, नमस्कार। मोहतरम दोस्तों, बुज़ुर्गों और असातिज़ा इकराम, हिंदुस्तान जिसे बर्र-ए-सग़ीर कहा जाता है, दर हकीकत इसकी पहचान इंडस वैली की मरहून मिन्नत है। इंडस वैली यानी वादी सिंध को अरबों ने हिंद कहा और मगरिब ने इसे इंडस का नाम दिया। हिंद या इंडस, इसी से ही हिंदुस्तान या इंडिया का नाम वजूद में आया। ये ख़ित्ता अपनी ज़रखेज़ी और तहज़ीब व तमद्दुन की तरक्की के बायस हमेशा ही हमला आवरों के निशाने पर रहा है। मोहनजोदड़ो यानी मुर्दों का टेला, इस नाम पर मेरे तहफ़्फ़ुज़ात हैं, बल्कि हमेशा रहे हैं कि ये मुर्दों का नहीं बल्कि एक ज़िंदा तहज़ीब का टीला है या बाक़ियात हैं। मुर्दे तो वो हैं जो ख़ुद को अपने वक्त की तरक्की याफ्ता तहज़ीब का वारिस और अमीन नहीं बना सके। मोहनजोदड़ो के आसार की दरियाफ्त से कबल तक वेदक मजहबी ठेकेदारों का ख्याल था कि वो चूँकि आर्या नस्ल से ताल्लुक़ रखते हैं, चुनाचे इस धरती के कदीम बाशिंदे वही हैं और इस धरती के तमाम तहज़ीबी विरसे के वारिस और अमीन भी वही हैं। हिंदुस्तान के बकिया अक़वाम और बिरादरियों को उन्होंने निचली ज़ातों का दर्जा देकर उनके साथ हक़ारत आमेज़ सलूक बरकरार रखा। मोहनजोदड़ो के आसार की दरियाफ्त के बावजूद भी ये रवैये कायम चले आ रहे हैं, इसलिए कि ब्राह्मण या दाएं बाजू के मज़हब परस्त हिंदुओं ने मोहनजोदड़ो और हड़प्पा की तहज़ीब को भी आर्या तहज़ीब ही ख्याल किया और अपनी बरतरी के साथ साथ धरती के वारिस होने के दावे पर भी कायम रहे। उनका कहना है कि आर्या नस्ल की इब्तिदा हिंदुस्तान से हुई और वो बाद में पूरी दुनिया में फैल गए और इंडो यूरोपी ज़बान की बुनियाद भी इन्हीं आर्या ने रखी। ताहम मुर्रखीन आर्या को इंडो यूरोपी ज़बानें बोलने वाला एक इंसानी गिरोह तो मानते हैं, लेकिन उसे ख़ास नस्ल करार देने से इनकार करते रहे,
जैसा कि हिटलर और वैदिक मज़हब के ठेकेदार दावा करते रहे हैं। लेकिन आज तारीख़ के इल्म को जदीद साइंस और टेक्नोलॉजी ने ना सिर्फ वसअत बख्शी है बल्कि उसे एक नए रुख पर भी डाल दिया है। जेनेटिक इंजीनियरिंग ने इन दावों को रद्द करते हुए बताया है कि इंडस वैली या हिंदुस्तान पर आर्या हमला आवर थे, मकामी नहीं थे। हार्वर्ड यूनिवर्सिटी में की गई एक स्टडी भी जेनोमिक फॉर्मेशन ऑफ साउथ एंड सेंट्रल एशिया से गुज़िश्ता 10,000 बरस में इंडस वैली की जानिब दो बड़ी नकल मकानियों या हमलों का इंकशाफ हुआ है। पहली जुनूब मगरबी ईरान से हुई। इस खत्ते को माज़ी कदीम में मवेशी पालने वाला सबसे अवलीन खत्ता तस्लीम किया गया है। साइंसदानों का कहना है कि ये अजीमुशान नकल मकानी 7,000 से 3,000 कबल मसीह में हुई होगी। इससे कबल इंडस वैली में वो लोग आबाद थे जिन्होंने लगभग 65,000 बरस कबल बर्रे आज़म अफ्रीका से हिजरत करके इंडस वैली को अपना मस्कन बनाया था। इसके बाद दोनों अक़वाम के बाहम मिलाप से जिस कौम ने जन्म लिया वो दरावड़ कहलाई और उसी ने वादी सिंध की शानदार तहजीब व तमद्दुन मोहनजोदड़ो और हड़प्पा की बुनियाद रखी। हार्वर्ड यूनिवर्सिटी की इस तहकीक के मुताबिक दूसरा बड़ा हमला इंडस वैली पर 2000 कबल मसीह के बाद हुआ। ये आर्याओं का हमला था जिसने इस खत्ते की डेमोग्राफिक सूरत हाल को यकसर बदल डाला। ये लोग काज़किस्तान और उसके इर्द गिर्द के खत्ते से ताल्लुक़ रखते थे। शायद इसी हमले के दौरान मोहनजोदड़ो और हड़प्पा की तहजीब का ज़वाल हुआ होगा। इस हमले से बच रहने वाले दरावड़ों की अक्सरियत ने जुनूबी हिंदुस्तान की जानिब रुख किया और वहीं पनाह ली। आर्याओं की आमद के साथ ही इंडस वैली में संस्कृत ज़बान की इब्तिदा हुई। आर्या सवारी के लिए घोड़े पालते थे। उन्होंने इंडस वैली यानी हिंदुस्तान में जानवरों की कुर्बानी की रस्म का आगाज़ किया। मकामी आबादी को ग़ुलाम बनाने के लिए ज़ात पात का निज़ाम तश्कील दिया। कहा जा सकता है कि ये वही दौर था जब हिंदू मत की बुनियाद रखी जा रही थी। ये इंडस वैली या हिंदुस्तान का अजीब अलमिया है कि यहाँ हमला आवर हीरो बना लिए जाते हैं और धरती के लिए जान देने वाले विलन का दर्जा पाते हैं। यानी हमलावरों से निस्बत पर फ़ख्र किया जाता है और धरती के लिए लड़ने वाले से नफ़रत की जाती है। जैसे राम हीरो बन गए और रावण नफ़रत का सिंबल। सिकंदर ऐसा हीरो है कि हिंदू भी इसके नाम पर अपने बच्चों के नाम रखते हैं, लेकिन पोरस पूरे हिंदुस्तान में कहीं दिखाई नहीं देता। राजा दाहिर मलून ठहरा, जबकि बिन कासिम जिसने इंडस वैली को तबाह व बर्बाद करके रख दिया और इस धरती की बेटियों को दमिश्क के बाज़ार में मवेशियों की तरह फ़रोख्त कर डाला, वो बाइसे फ़ख्र समझा जाता है। ऋग्वेद के चौथे, छठे और 7वें मंडल के मुताबिक आर्याओं के हमले के दौरान 2,66,000 दास मारे गए। दास से मुराद इंडस वैली के मकामी अफराद हैं जिन्हें शोदर भी कहा गया है। बिन कासिम ने हज़ारों कत्ल किए, हज़ारों ग़ुलाम कनीज़े बनाकर दमिश्क के बाज़ारों में फ़रोख्त कर डाला। तैमूर लंग ने इंडस वैली पर हमला किया तो उसके हमले के बाद मरने वालों की लाशों से ऐसी बदबू फैली कि बच जाने वाले लोग जंगल बयाबानों में पनाह लेने पर मजबूर हो गए। मुल्तान से लेकर दिल्ली तक लाखों अफराद कत्ल हुए। खोपड़ियों के पिरामिड बनाए गए ताकि ये वहशी दरिंदा अंदाज़ा कर सके कि उसने किस कदर लोगों को कत्ल करवाया है। कहते हैं कि ऐसे मैदान जहां इंसानी खोपड़ियों के पिरामिड बनाए गए थे वहां फिर सदियों कोई सब्ज़ा ना उग सका और इस पूरे खत्ते में कई सदियों तक तैमूर लंग के हमले से हुई बर्बादी के असरात कायम रहे। गर्ज ये कि लोधी हो या गजनवी, बाबर हो या गौरी, आर्याओं के हमले से लेकर बरतानिया की ईस्ट इंडिया कंपनी के गज़ब का शिकार मकामी अफराद ही होते रहे हैं। सच पूछिए तो हज़ारों बरसों से इस खत्ते पर हमला आवरों ने
مقامی افراد کے اندر ایسا احساس کمتری پیدا کر دیا ہے کہ جس کا مظاہرہ ہمیں آج بھی دیکھنے کو مل جاتا ہے۔ مثال کے طور پر 21ویں صدی میں بھی عالمی استعمار کی جدید شکل ایک ملٹی نیشنل کمپنی محض رنگ گورا کرنے کی کریم بیچ کر اربوں خربوں کما رہی ہے۔ افریقہ میں آپ کو ایسا کوئی احساس کمتری نہیں ملتا جیسا کہ انڈس ویلی یا انڈیا میں ہے۔ انہیں اپنے رنگ سے ہی اتنی نفرت ہے، چنانچہ کسی بھی گورے رنگ کے فقیر، سادھو، سنت، پیر، قلندر کو دیکھ کر اس کے سامنے سر جھکا دیتے ہیں۔ گورے رنگ کو یہ ایشور یا خدا کا نور خیال کرنے لگ جاتے ہیں۔ آج ہندوستان کے انتہا پسند سناتنی قوم پرست اگر آریاؤں کے انڈس ویلی پر حملے کو تسلیم کر لیتے ہیں تو پھر آریاؤں کا درجہ بھی مسلمان حملہ آوروں کے مساوی ہو جائے گا۔ ظاہر ہے کہ وہ اس حقیقت کو تسلیم نہیں کریں گے۔ انڈس ویلی یا انڈیا پر جب بھی بھاری بھرکم لشکروں کے ساتھ حملے ہوئے، مقامی آبادی کے قتل عام، لوٹ مار، املاک کی تباہی، تہذیب و تمدن کی بربادی اور آئندہ ان کے استحصال کی راہ ہی ہموار کی گئی ہے۔ عقل سربا گریباں ہے کہ مسلمان تو مساوات کی علمبرداری کا دعویٰ کرتے ہیں، لیکن اس کے باوجود بھی نہ صرف ماضی میں بلکہ آج تک مقامی آبادی کے ساتھ ان کا رویہ اسلام قبول کرنے کے باوجود چھوت چھات کا ہی چلا آ رہا ہے۔ آج بھی تمام پاکستان ہندوستان کے تمام مذہبی مدرسوں میں ہی نہیں بلکہ پاکستان کی یونیورسٹیز کے اسلامک اسٹڈیز کے شعبوں میں بھی فقہ کا ایک باب کفو پڑھایا جاتا ہے، جس کے مطابق ہندوستان کے مقامی مسلمانوں کے ساتھ بیرونی حملہ آوروں کے ساتھ آنے والی نسل کے لوگ اپنی رشتہ داریاں نہیں جوڑ سکتے۔ مقامی مسلمانوں سے مراد جلاہے، چوڑے، چمار، مسلی، میراثی وغیرہ وغیرہ۔ اگر ایسا کوئی رشتہ قائم ہو جائے، یہ فقہ کا اصول ہے، اگر ایسا کوئی رشتہ قائم ہو جائے تو لڑکی کے سرپرست اس نکاح کو فسخ کر سکتے ہیں، یعنی ختم کر سکتے ہیں۔ چونکہ یہ مقالہ میری ایک زیر قلم کتاب کے ایک باب کا خلاصہ ہے، اس لیے کفو کی فقہی تفصیل سے میں گریز کرتے ہوئے آگے بڑھوں گا، اور یہ اس جانب آپ کی توجہ مبذول کرانا چاہوں گا کہ مقامی مسلمانوں کو غیر مقامی مسلمانوں یعنی حملہ آوروں کی نسل کے ساتھ ہمسری کو روکنے کے لیے کفو کا ہتھیار کس کس طرح استعمال کیا گیا اور آج بھی کیا جا رہا ہے۔ ہندوستان پر حکمرانی کرنے والے بادشاہوں میں اکبر کے سیکولر کردار کی گواہی تو ہندو مورخین نے بھی دی ہے، لیکن ہندو خواتین سے شادی کرنے کے باوجود اکبر بھی ہندوستان میں ذات پات کے نظام کو ختم کرنے کے لیے کوئی بھی قدم نہیں اٹھا پایا تھا، یہاں تک کہ مسلمانوں میں موجود طبقاتی تفریق کو مٹانے اور کفو کے نظام پر چوٹ لگانے سے بھی قاصر رہا۔ ملا عبد القادر بدایونی نے منتخب تواریخ میں اس باب میں ایک احکام کے باب کے عنوان سے یہ اکبر کا یہ شاہی فرمان نقل کیا ہے۔ اکبر کہتا ہے، شہروں میں نیچ قوم کے لوگوں کو علم حاصل کرنے سے روک دیا جائے، کیونکہ ان کے علم حاصل کرنے سے شہر میں فساد پیدا ہوتا ہے۔ مزید ستم ظریفی یہ تھی کہ اگر کوئی مقامی مسلمان عالم بن بھی جاتا تو اس کے قول یا فتوے کو محض یہ کہہ کر رد کر دیا جاتا تھا کہ چونکہ یہ سید، شیخ، صدیقی، فاروقی، علوی، رضوی وغیرہ نہیں ہے، اس لیے اس کے قول کو حجت نہیں مانا جا سکتا۔ ملا عبد القادر بدایونی نے ابو الفضل کے حوالے سے اسی کا ایک قول اپنے کتاب منتخب تواریخ میں درج کیا ہے کہ فلاں حلوائی، فلاں چرم فروش، فلاں قصائی کا قول ہمارے لیے حجت نہیں ہے۔ مسلم حکمرانی کے تمام ادوار میں بر صغیر کے عام لوگوں کی حالت ہمیشہ پست رہی۔ بادشاہ، علماء، صوفیہ کے طبقات نے عوام کو اپنے مقاصد کے لیے تو استعمال کیا، لیکن ان کی حالت سدھارنے کے لیے مستقل اور ٹھوس عملی اقدامات کی ضرورت کبھی محسوس نہیں کی۔ عوام سے ہمدردی کا اظہار ہمیشہ لنگر کے ذریعے کیا جاتا تھا۔ اسکول، ہسپتال، دیگر اقسام کے عوامی فلاحی مراکز کا کوئی
تصور موجود ہی نہیں تھا۔ لنگر محلات سے تقسیم کیا جاتا یا مزار و خانقاہ سے۔ اس کی تقسیم کے وقت سینکڑوں افراد کے کچلے جانے کے واقعات بھی کثرت سے ملتے ہیں، یعنی غربت شدید رہی اور غریبوں کی کثرت تھی۔ فقہ، علماء اونچ نیچ کی روایت کو کفو کے نام سے ثابت کرتے تھے، خواتین پر مردوں کی حاکمیت کے سختی سے قائل تھے اور اسے شریعت کا حصہ ہی خیال کرتے تھے۔ لیکن صوفیہ جنہیں ہندوستان کی عوام نے دیو مالائی تقدس دے رکھا تھا، انہوں نے بھی جاہلانہ روایات کی بیخ کنی کے لیے کوئی خاص عملی جدوجہد نہیں کی۔ ان کی اپنی ایک سلطنت تھی جس کے وہ سلطان تھے۔ جس طرح بادشاہ کے دربار میں حاضری کے وقت اسے سجدہ کیا جاتا تھا، صوفیہ کے پاس حاضری دینے والے بھی انہیں سجدہ کیا کرتے تھے۔ بادشاہوں کو عیش و عشرت اور لوٹ مار سے کبھی فرصت مل جاتی تو عالی شان عمارتیں بنواتے۔ اپنی اہلیہ ممتاز محل کی محبت کی یادگار اور عجوبہ عالم تاج محل تعمیر کروانے والے بادشاہ شاہ جہاں نے ایک روز کسی کنیز کو اپنے ہوس کی تکمیل کے لیے طلب کیا تو کنیز کی ماں نے کہلوا دیا کہ وہ کنیز بادشاہ کی ہی بیٹی ہے۔ بادشاہ کی طبع نازک پر یہ اطلاع سخت ناگوار گزری۔ اس نے فی الفور مذہبی علماء کو طلب کر کے معاملہ پیش کیا اور تکمیل ہوس کے لیے راستہ نکالنے کا حکم دیا۔ درباری مفتیوں نے فتویٰ دیا جس درخت کو اپنے ہاتھ سے لگایا جائے اس کا پھل کھایا بھی جا سکتا ہے۔ یہ محبت کی یادگار تعمیر کروانے والے شخص کا کردار تھا۔ اس کی ملکہ کا انتقال بچے کی پیدائش کے دوران ہوا تھا۔ اسی شاہجہاں کے دور میں سویڈن کے بادشاہ کی بیوی کا انتقال زچگی کے دوران ہوا تو اس نے پورے ملک میں مڈ وائفری سسٹم رائج کیا۔ بعض مورخین نے تو یہ بھی لکھا ہے کہ شاہجہاں نے تاج محل کے انجینئروں اور تعمیری کارکنوں کی ہنرمندی اور مشقت کا یہ معاوضہ دیا تھا کہ ان کے ہاتھ کٹوا دیے تھے۔ بعض کا کہنا ہے کہ اس نے بعد میں سب کو ہلاک بھی کر دیا۔ محترم دوستو، دنیا میں اجتماعی طور پر ذہنی و فکری تبدیلی کا آغاز اس وقت سے ہوا جب سے جاگیردارانہ نظام کے خلاف اجتماعی جدوجہد شروع ہوئی۔ مفروضات کو رد کر کے نظریات کی بنیاد مشاہدے اور تجربات پر رکھی جانے لگی۔ پھر ایجادات و اکتشافات کا نہ رکنے والا سلسلہ شروع ہو گیا۔ صنعت و حرفت، مواصلات، ابلاغ کے شعبوں میں ایسی ترقی کی بنیاد رکھی گئی جس نے ہر قسم کی اجارہ داریوں کو ہلا کر رکھ دیا۔ چنانچہ معاشرتی قدریں بھی تبدیل ہوئیں اور اخلاقیات کے جو ضابطے بادشاہوں، جاگیرداروں، نوابوں اور مذہبی اجارہ داروں کے گٹھ جوڑ کے نتیجے میں رائج ہو گئے تھے، ان میں بھی زبردست تبدیلیاں رونما ہوئیں۔ وہ کہ برطانوی سرکار نے ہندوستان میں جاگیرداری نظام کو مضبوط بنایا اور یہی کوشش کی کہ ہندوستانی معاشرے کو صنعتی انقلاب کی ہوا بھی نہ لگ سکے، تاہم جدید ذرائع آمد و رفت کی دستیابی سے انسانوں کے لیے آپس میں روابط میں آسانیاں پیدا ہوئیں اور لوگ روزگار کے لیے ایک شہر سے دوسرے شہر جانے لگے۔ یاد رہے مسلم بادشاہوں کے دور میں تو جاگیرداروں، نوابوں اور راجوں اور مہاراجوں نے نہ صرف مال مویشی کی نقل و حرکت پر طرح طرح کی پابندیاں عائد کر رکھی تھیں، بلکہ عام افراد کو بھی اجازت نہ تھی کہ وہ اپنے رہائشی مقام کو چھوڑ سکیں۔ مزید یہ کہ نواب جاگیردار انہیں قرضوں کے جال میں بھی باندھ کر رکھتے تھے۔ ستم ظریفی یہ ہے کہ آج ہندوستان 3 حصوں میں تقسیم ہے، لیکن اس کے پسماندہ علاقوں میں آج بھی اس سے ملتی جلتی صورتحال برقرار ہے۔ پرنٹنگ مشین مغل بادشاہ بابر کی پیدائش سے بھی 8 سال پہلے ایجاد ہو چکی تھی، لیکن یہ مشین برطانوی راج میں ہندوستانیوں کو میسر آئی۔ سوال یہ ہے کہ مسلمانوں میں کتنے فقہا، علماء، روحانی بزرگ ایسے گزرے ہیں جنہوں نے مغربی اقوام کے شعوری ارتقاء سے استفادہ کر کے اپنی قوم کی ترقی کا راستہ ہموار کیا۔ ان کی اکثریت تو اس سے یوں گریزاں رہی جس طرح مقناطیس کے قطبین ایک دوسرے سے گریزاں رہتے ہیں۔ وہ کہ انگریزی تعلیم کے حصول کے حوالے سے مسلم رائے کو شدید مخالفتوں کے طوفان کی موجودگی میں تبدیل کر دینا سر سید کا بے مثل کارنامہ ہے، لیکن ایک حقیقت یہ بھی ہے کہ سر سید کی علمی تحریک بالخصوص یو پی کی مسلم اشرافیہ کی بقا اور تحفظ کے لیے تھی۔ سر سید کا احترام اپنی جگہ، لیکن وہ جاگیردارانہ
روایات میں تبدیلی کے ہرگز قائل نہ تھے، خصوصاً خواتین کی شعوری و علمی استعداد میں اضافے اور ان کی صلاحیتوں کو معاشرے میں استعمال کرنے کے حوالے سے ان کا نقطہ نظر دیوبند اور دیگر مذہبی مکاتب جیسا ہی تھا۔ ان کی کوشش یہی رہی کہ عورتوں کو تعلیم کی چند روایتی مضامین تک محدود رکھا جائے۔ ان کا خیال تھا کہ جدید علوم اور سائنس خواتین کے لیے قطعی غیر ضروری ہیں۔ جب مسلمانوں کا دور اقتدار کا خاتمہ اور آخری مغل بادشاہ بہادر شاہ ظفر جلاوطن کر دیا گیا اور برطانوی ایسٹ انڈیا کمپنی سے ہندوستان اور براہ راست ملکہ برطانیہ کی سلطنت کا حصہ بن گیا، تب ہمیں ہندوؤں کی جانب سے اصلاحی تحریک کا زور و شور دکھائی دیتا ہے، جو مقامی ہندوستانیوں کے لیے کسی طبقاتی تفریق کے بغیر ان کے حقوق کی جدوجہد اور ان میں تعلیم کے فروغ کے لیے شروع کی گئی تھیں۔ لیکن مسلم سماج میں آج تک ایسی کوئی تحریک نہیں چلائی گئی جس میں کفو کے نام پر کیے جانے والے اونچ نیچ کے برتاؤ کے خاتمے کا مطالبہ کیا گیا ہو، بلکہ مذہبی ٹھیکیداروں کی بات تو رہی ایک طرف، مسلمانوں میں تعلیم کے فروغ کے لیے جدوجہد کرنے والے سر سید احمد خان تک نے مسلم معاشروں میں اس طبقاتی تفریق یعنی ذات پات کے نظام کو قائم رکھنے پر زور دیا، بلکہ اس کو مضبوط بنانے میں ہر ممکن کردار ادا کیا۔ سچ تو یہ ہے کہ سر سید نے پوری مسلم قوم کی فلاح و بہبود کے لیے کبھی نہ سوچا، وہ صرف مفروضہ شرفا کی ترقی و فلاح کے لیے کام کرتے رہے۔ حوالے سے یا اونچ نیچ یا جو مسلمان میں بھی जेका हिकिड़ो इश्तहासाली जेको हिकिड़ो तबिको आहे उन जे हवाले सां तमामु बहितरीनु ऐं ज़बरदस्त मक़ालो पेश कयो। आऊं ख़राज तहसीन पेश करियां थो। कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, कोड़े कायाऊं तुंहिंजूं लिखनि लख हज़ार, जीअ सभके जीअ सी दर्शन धारो धार, प्रेम तुंहिंजा पार, कहिड़ा चई कहिड़ा चवां। हिन किताब जो तर्जुमे निगार जे तर्जुमो कयो हालार लेगारी असांजो महबूब दोस्त, उनखे गुज़ारिश थो करियां त अचे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। हालार लेगारी हाणे असां वटि ॿ टे मुक़ररु आहिनि, साईं इमदाद काज़ी साहिबु आहे ऐं हफ़ीज़ कुंबर साहिबु आहे, जामी साहिबु। उन खां पोइ असांजे हिन महफ़िल में असांजे हिन प्रोग्राम में सिंधी जो सूफ़ी मांझी साईं वेठल आहे, असीं उनजी महफ़िल ॿुधंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी जेको बि लेट थिए पई उन लाइ वरी पाऊं शुक्रगुज़ार आहियां, थोराए थो आहियां ऐं माफ़ी जो तलबगार। महिरबानी। आऊं पुण तोरी ईअं थी मांझी वसी मींहं तां फुलहार जी फूह चढ़ा। स्टेज ते वेठल असांजा मान वारा दोस्त ऐं पिंडाल में असांजा सभु सुहिणा प्यारा दोस्त, माइट मिट अज़ीज़, असांजा इंतहाई दिलि घुरिया दोस्त, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां असांजे दोस्तनि साईं हरजी साहिब जे तरफ़ां चक चौयारी जिन ही प्रोग्राम मुनक़िद कयो आहे उन्हनि सभिनी दोस्तनि जे तरफ़ां दिलि जे गहराइनि सां भलीकार। हिकु प्रोग्राम कुझु लेट सां असां स्टार्ट कयो, उनजी बि माज़रत, ऐं उनखां पोइ इलाही लेट थी वई आहे, काफ़ी दोस्तनि खे वञिणो बि हूंदो, पर बहरहाल अवां सभु असांजे सॾ ते कही आया आहियो। अवां सभिनी जूं महिरबानियूं, सभिनी जा लख लाइक़। ख़ासि करे स्टेज ते असांजा महबूब दोस्त हफ़ीज़ मूं ते कावड़ियल भाई, उहा चए थो कावड़ तोखां पोइ वठंदुसि पा पलांद, उहो हुनखे ॾियण जो आउं पाबंद आहियां। जामी साहिब जी महिरबानी, इलाही मसरूफ़ियतुनि खां पोइ जामी साहिबु असांखे टाइम ॾेई सघियो आहे, उहो मूंखे ख़बर आहे या हरजी साहिब खे ख़बर आहे। इलाही टफ शेड्यूल हुअसि पर असांजे लाइ टाइम कजो अथई, आउं शुक्रगुज़ार आहियां जामी साहिब जो। किताब जे बारे में काफ़ी सारनि दोस्तनि ॻाल्हायो आहे, अञा असांजा महिमान वेठल आहिनि दोस्त, उहे ॻाल्हाईंदा, इन करे आउं किताब जे बारे में थोरो मुख़्तसर ॻाल्हाईंदुसि। ओम प्रकाश वाल्मीकि इलाही सारनि माण्हुनि लाइ हिकिड़ो नओं ओपरो नालो आहे। जेके पढ़ण वारा आहिनि उहे पढ़नि था, उन्हनि उर्दू वारो जेको वर्जन आहे या अंग्रेज़ी वारो वर्जन मुमकिन आहे उन्हनि जी नज़र मां गुज़रियो हुजे, जूठनि जो। जूठनि पढ़ंदव न, असां मुंहिंजा खोड़ सारा मतिलबु दोस्त, ऐं नाला वठणु सुञाणा थो सभिनी खे, तव्हां सभु हिक ॿिए सां वाक़ुफ़ु आहियो। इहा उनजी पंहिंजी घर जी दास्तान आहे, उनजे पंहिंजे घर जो किस्सो आहे। असां मुंहिंजा ही जेको असांजो पिंडाल आहे, इन में 80% ओम प्रकाश वाल्मीकि आहिनि जेके हिते वेठा आहिनि, ऐं ही बायोग्राफी उन्हनि जी पंहिंजी ज़िंदगी जो, उन्हनि जी पंहिंजी जीवन जो किस्सो आहे। मूं कोई तीर कोन्हे मारियो हिनखे तर्जुमो करे या को ही प्रोग्राम मुनक़िद करे। ही असल में ख़राज तहसीन आहे ओम प्रकाश वाल्मीकि खे, जेको भंगी चौड़नि जे घर मां निकितो ऐं ही
जीवन कथा उनजी जंहिं महिल तव्हां पढ़ंदव सवेर ॾाढो ख़ूबसूरत असांजे ख़ालिद साईं चयो त ही जेके कुझु ज़ातियुनि जा नाला वरितई उहे दलित न आहिनि, दलित अञा के ॿिया आहिनि। इहो कुझु बहितर आहे, मतिलबु कुझु सिचुएशन बहितर थी आहे, असां वटि थी आहे, हिंदुस्तान में मुमकिन आहे। अञा काफ़ी सारा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जेके अञा बहितर वधीक ख़राबु आहिनि, उन्हनि जी सिचुएशन उन खां वधीक ख़राबु आहे। इन जो वॾो हिकिड़ो मिसाल इहो आहे, मतिलबु आउं पंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस तव्हां सां शेयर कयां थो त किताब तर्जुमो करण महिल मूं बिरला इंटर कॉलेज मुज़फ़र नगर जिथां पढ़ियो आहे पंहिंजो ओम प्रकाश वाल्मीकि, उनजो पेज, उनजो नालो सर्च कयमि, उनजो पेज खुली वियो, अज़हर त्यागी नाले उन पेज जो हिकिड़ो एडमन हो हमरा उन सां अलेक सलेक थी, उनखे ॿुधायोमांसि पाकिस्तान मां आहियां, फलाणो नालो आहे, नालो मुसलमाननि वारो हो ऐं पाकिस्तान मां जो ॻाल्हायां पियो, हमरा इलाही गरम जोशी सां मूंसां मिलियो, वेलकम कई। अॻियां जेका असांजी हाणे ॻाल्हि ॿोल थियणु वञे पई उन में गड़बड़ थी वई। मूं पुछियोमांसि त ओम प्रकाश वाल्मीकि खे सुञाणी? चई ये कौन है? मूं लिखियोमांसि चौड़ा है, वाल्मीकि परिवार का है और बिरला का है, आपके कॉलेज से पढ़ा है। जामी साहब न सिर्फ उन ॻाल्हाइण बंदि करे छॾियो पर मूंखे चई तो आप पाकिस्तान में इस किस्म के भी मुसलमान होते हैं कि भंगियों और चौड़ों के बारे में भी कंसर्न रखते हैं और वो आप हमसे पूछ रहे हो कि वो कहाँ है कैसे, मैं नहीं जानता भाई, ऐं उन मूंखे ब्लॉक करे छॾियो। मतिलबु इन क़िस्म जी सिचुएशन। ऐं उन खां पोइ यकीन करियो मूंखे वेसाह अची वियो त हिन में लिखियलु हिकु हिकु लफ़्ज़ केतिरो सचो आहे। ऐं अॼु उन बिरला जे ॻोठ में बि कोई चौड़ो ओम प्रकाश वाल्मीकि वांगुरु उन सॼी सूरत हाल खे जेका हिन में बयानु कयल आहे उहा भोगे रहियो हूंदो अखर ब अखर। असां मुंहिंजा ही सभु दोस्त, मतिलबु आऊं हिन प्रोग्राम में मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजो बाबा, मुंहिंजा भाउर, मामाणा सभु हिते आयल आहिनि, पर उन खां वधीक इहो मुंहिंजो बायोलॉजिकल रिश्तो आहे, पर उन खां वधीक मूंखे जेका मुंहिंजो पंहिंजी जेका शौरी फैमिली आहे उहा अमी सभु आहियो। ऐं मुंहिंजी शौरी फैमिली या मुंहिंजे पंहिंजे ख़्याल खां पोइ जॾहिं जेका मूं जोड़ी आहे उनजो हिकिड़ो इलाही वॾो नालो मिस थी वियो। हिते प्रोग्राम में अचिणो हो, अमान में ड्यूटी आहे, पर उनजी फैमिली साईं डामरोमल उनजो फादर आहे, उनजा भाउर असां सां हिन फैमिली में गॾु आहिनि, डॉक्टर संतोष, उहो असां सां गॾु, पर मूं हुन सां वाइदो कयो त तूं स्टेज ते मूंसां गॾु मौजूदु हूंदे ऐं तूं ॻाल्हाईंदे। सो आउं ॿ अखर डॉक्टर साहिब जे हुन कंसर्न सां अव्हां सां शेयर करणु चाहियां थो। 1995 में हाई स्कूल कोट मीरस में असां मैट्रिक कयो, चमन खिले थो, चमन मुंहिंजो क्लास फेलो आहे, उहे शयूं उहो सभु हू सम्झे पियो। मामू अलानो कुंभर भत जो रेड़ो लॻाईंदो हो, पोइ उन सां हिकिड़ी वॾी वेदन हूंदी हुई, हू मूंखे अक्सर ॿाहिरि अची चवंदो हो यार तूं मूंखे वॾी मुसीबत में विझी थो। जो आऊं ऐं संतोष जेॾी महिल उते मामे अलाने जे रेड़े ते वेंदा हुआसीं त मामा हिकिड़ी प्लेट ॾे 20 रुपए वारी। चई मामा कहिड़ी प्लेट में ॾियां? हू मेघवाड़, तूं मुसलमान, प्लेट कहिड़ी में ॾियां? पोइ असांजो चवणु इहो हूंदो त मेघवाड़नि जी प्लेट में ॾे। पोइ असां हुन मेघवाड़नि जी प्लेट मंझि 1995 में उन हिकिड़ी प्लेट में बिही खाईंदा हुआसीं। ऐं इहो उहो दौरु हो जंहिं दौर में मुंहिंजे ॻोठ में, मतिलबु मुंहिंजे ॻोठ वारा मुंहिंजा मामाणा वेठल आहिनि हिते, असांजे ॻोठ जा इलाही सारा दोस्त वेठा आहिनि हिते। मुंहिंजे ॻोठ में अॼु बि 80% घरनि में थाली वटो अलॻि आहे। ऐं कुझु वधीक कोन थो ॻाल्हायां, मुमकिन आहे असांजे महिमाननि खे जेके मुंहिंजा ॻोठाई आहिनि उनखे कुझु अरहाई थिए। सिचुएशन इलाही बदतर हुई, हाणे त काफ़ी बहितर आहे। मूं हिन में बि लिखियो आहे त इल्म जी रोशनी हाणे हुनजी पत ज़ाहिर करे विधी आहे। बहरहाल उहो हिकिड़ो अलॻि बहस आहे ऐं उहो वाक़ई ईअं थिए पियो, पर इहा सिचुएशन हुई जंहिं सिचुएशन में असां सभई निकिता आहियूं। मतिलबु ठीकु आहे त आउं बींग ए मुस्लिम थोरो रिलैक्स त आहियां, पर वरी उनखे थोरो असां पंहिंजी उन तरक़ी पसंदि ऐं अक़लियत पसंदी वारी रस्ते ॾांहुं वठूं था त पोइ उन खां वधीक रस्ट अक़लियत असां आहियूं। मतिलबु आउं पंहिंजे ॻोठ में अक़लियत में शुमारु थियां थो, इन करे आउं उन दर्द खे सम्झी सघां थो त उन्हनि सां कीअं रिएक्ट थींदो हूंदो। ऐं वरी उहा एतिरे हद ताईं हुजे। हिन में हिकिड़ो ख़ासि जुमिलो आहे जेको असां शेयर करणु चाहींदुसि, वक़्तु इलाही घटि आहे, दोस्त असांजा आहिनि। मतिलबु सॼी बायोग्राफी पढ़ण जहिड़ी आहे, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जिन मूंखे अपील कयो त हिन शइ खे सिंधी में हुअणु घुरिजे। ऐं जेके माण्हू उन्हनि शयुनि खे भोगीनि था उन्हनि खे इहो ॾिसणु घुरिजे त असां अकेला न आहियूं, असां जहिड़ा ॿिया बि काफ़ी सारा आहिनि जेके भोगीनि था, इन सिस्टम सां विढ़नि था, जालीनि था ऐं अॻिते हलनि था। इन जो हिकिड़ो ॿ टे पैराग्राफ आहिनि। मतिलबु ॾिसो केॾी पीड़ा आहे, केॾो दर्द आहे। स्कूल में हिकु हेड मास्टर द्रोणाचार्य जो सबक़ु पढ़ा रहियो हो। मास्तर रोअण हारको थींदे ॿुधायो पिए त द्रोणाचार्य बुख में तड़पंदे यशोदमा खे खीर जे बदिरां पाणी में अटो विझी पियारियो हो। द्रोणाचार्य जी गुरबत जो ॾुख ॿुधी समूरो क्लास हाय घोड़ा करे रहियो हो। द्रोणाचार्य जी गुरबत जो इहो किस्सो महाभारत रचींदड़ स्वामी वेद व्यास रचियो आहे।
मूं थी बि मास्तर साहिब खां हिकु सवाल पुछण जी हिमत कई त अशो तव्हांखे खीर जे बदिरां पाणी में अटो मिलाए पियारियो वियो हो ऐं असांखे मांड मतिलबु चांवरनि जो जेको धोप, पोइ कंहिं बि महाकाव्य में असांजो ज़िक्र छो न आहे? समूरो क्लास मूंखे तके रहियो जीअं मूं को बेमाना सवाल उथारे विधो हो। मास्तर साहिबु रड़ कई हुई त घोर कलयुग हिकु अछूत ॼाड़ी थो हणे। उन मास्तर साहिबु मूंखे कुकड़ करे बिहारियो हो, पढ़ाई अध में छॾे रखी रखी मुंहिंजे चोड़े हुजण जो ज़िक्र करे रहियो हो। हुन कंहिं छोकिरे खे टालीअ जी लठ खणी अचण जो हुकुम कयो हो त चोड़ीअ जा पुट तूं द्रोणाचार्य जी बराबरी थो करीं, मां तो ते महाकाव्य लिखंदुसि। ऐं हुन मुंहिंजे पुठ ते लठ सां महाकाव्य रची हुई। उहा महाकाव्य अॼु बि मुंहिंजे पुठनि ते उकिरियल आहे। इहो दास्तान आहे खिखिहाणियूं खारियूं या झूठनि जो। इन लाइ जेको बि ट्रिब्यूट, जेका एहतराम, एडमायरेशन मुंहिंजे दिलि में उथे थी, उहा सभु हिन ओम प्रकाश वाल्मीकि ऐं उन ओम प्रकाश वाल्मीकि जे ख़ानदान ऐं उन जे नसुल जे असां समूरनि आऊं पंहिंजो पाण खे आयम वाल्मीकि, त असां सभिनी जी दास्तान आहे, असां सभिनी उन खे भोॻियो आहे। हिकु दफ़ो वरी आऊं सभिनी आयल दोस्तनि महिमाननि जो शुक्रगुज़ार आहियां। इंतिहाई महिरबानियूं आहिनि उन्हनि जूं। ऐं स्पेशली शुक्रगुज़ार आहियां पंहिंजे फ़क़ीर हादी जो, मांजी साईं जिन जो, जेके असां वटि कही आया आहिनि ऐं हाणे अमरकोट में वापसी में प्रोग्राम अथनि, पर हू असांजी इन प्रोग्राम में असांजे काज में शरीक थिया आहिनि। अवां सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं हक़ मौजूद। इक़बाल रिंद साहब गुज़ारिश आहे त जी ॿ अखर ॻाल्हाए। साईं इक़बाल रिंद साहब। इहा वेड़ विढ़ंदो रहियो आहियां त माण्हुनि खे उन्हनि खे किताब ते ॻाल्हाइण लाइ घुरायो वेंदो जिन किताब पढ़ियो कोन हूंदो आहे। अॼु मूंसां उहा साॻी जुठ थी आहे। हालार डॉक्टर अला ॾितो साम्हूं वेठो आहे। हालार मुंहिंजो ॻोठाई आहे ऐं मुंहिंजो भाणे जो आहे। उन टियों ॾींहुं मूंखे फ़ोन कई त प्रोग्राम में अचिणो आहे। उन ॾींहुं चई छॾिया त भाउ तोखे ॿ अखर ॻाल्हाइणा आहिनि त आऊं किताब पिनी करे किताब पढ़ी ऐं इहो ज़रूरु ॻाल्हायां। बहरहाल दोस्तनि जी मर्ज़ी। ऐं हिन किताब मां का शइ ख़ालिद जोगी टियों ॾींहुं कोट कई हुई त हिकिड़ी अदीबनि में बि हिकिड़ी इस्टेब्लिशमेंट थींदी आहे जेका हर निसंदड़ ॿूटे खे लताड़े छॾींदी आहे। सो अॼु मूंखे लॻे थो उन इस्टेब्लिशमेंट जो आऊं हिसो थी वियो आहियां, न त मुंहिंजी जाइ हिते न हुई। आऊं इहो प्रिफर करियां थो ऐं दोस्तनि खे इहो चवां थो त भाई ॿी सॼी प्रोग्राम जी अरेंजमेंट ज़बरदस्त आहे। हेठि जेके ऑडियंस वेठा आहिनि उहे बि ज़बरदस्त आहिनि। जिन माण्हुनि फिज़िकली हिन डिस्क्रिमिनेशन खे भोॻियो आहे उहे पंहिंजी समूरी इन्वॉल्वमेंट सां हिते मौजूदु आहिनि। ऐं उन में मथे भील वेठा आहिनि, कुंभार वेठा आहिनि, ॿिया मेघवार दोस्त आया आहिनि। इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पॉज़िटिव ॻाल्हि आहे। इहो हिन प्रोग्राम जो डेकोरम आहे, उनजी ख़ूबसूरती बि आहे। उन में जाइ जेकॾहिं नथी ठहे त मुंहिंजी ऐं जामी चांदीअ जी नथी ठहे। बहरहाल जामी वरी बि डिज़र्व करे थो। त मूं ही किताब पढ़ियो कोन्हे, उन करे किताब ते न ॻाल्हाईंदुसि। बाक़ी डिस्क्रिमिनेशन आहे, उहा रही आहे, अञा रहंदी। उहा कंहिं न कंहिं शिकल में मौजूदु आहे ऐं माण्हू अञा ताईं उनखे भोॻनि था। पर हू जीअं पोइ तीअं उनजी उहा ज़लालत, उनजी शिदत ऐं उनजी जेका माना हैसियत आहे उहा कमज़ोर थिए पई। अॼु मुलाहियत रुसवा थी चुकी आहे, जागीरदारी ज़लील थिए पई। ईअं ॿी मज़हबी तबक़ाती जेके बि डिस्क्रिमिनेशन्स आहिनि उहे ख़तमु थियणियूं आहिनि। ऐं अहिड़ा प्रोग्राम ऐं अहिड़ो कंट्रीब्यूशन जेको हालार कयो आहे, मूंखे ख़बर आहे आऊं उस्ताद आहियां, उस्ताद जो पुटु आहियां। ऐं ख़ासि तौर ते असांजे इलाइक़े में को दोस्त माइंड न करे। उते जेके असांजी लिगारी बिरादरी आहे उन्हनि जी सिंधी ॾाढी ख़राबु आहे।
मूं वटि 4 सिंधी टीचर्स आहिनि, फीमेल छोकिरियूं आहिनि, उहे चवंदियूं आहिनि पाणी खणे अचु, खणे अचु, खणी न खणे अचु। त इहो हिकिड़ो मैन्युफैक्चरिंग फॉल्ट आहे असांजी इन बिरादरी में। पर हलार जितां अचे थो या हुनजी जेका एजुकेशन थी आहे या हुन जंहिं घर में जनमु वरितो आहे उन्हनि जी सिंधी ॾाढी सुठी आहे ऐं मूंखे हुनजो इतराफ़ आहे। ऐं मूंखे यकीन आहे त हालार हिन किताब जे शायाना शान तर्जुमो कयो हूंदो, मूंखे उनजी सिंधी बि वणे थी। ऐं उनखां बि वॾी ॻाल्हि जेको उनजे पुठियां उनजी नियत आहे या जेको विजन आहे उहो तारीख़ में काउंट थियणो आहे। या जिन दोस्तनि बि उनखे इन कम जे लाइ उत्साहियो या अहिड़ो शानदार प्रोग्राम कयो, हफ़ीज़ कुंबर वेठो आहे सवेरे मूंखे चई बि हिते हेॾी ज़बरदस्त शिरकत आहे माण्हुनि जी, तव्हां यकीन करियो हैदराबाद में तव्हां अहिड़ो प्रोग्राम एक्सपेक्ट कोन था करे सघो। जामी चांडियो वेठो आहे, ईअं सिलेक्टेड माण्हू उनजो ईअं मौजूदु हुजणु, आख़िर ताईं मौजूदु हुजणु ऐं हेॾे कमिटमेंट वारे प्रोग्राम में मौजूदु हुजणु, इहा इंतिहाई ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। ऐं ज़ंजीर टुटा के वेंदा टुटी, इंसान अज़ल खां आजो आहे। नगरीअ में नायाब हुजण जी ख़ुशफ़हमी, नगरीअ में नायाब हुजण जी ख़ुशफ़हमी, मारे वई महताब हुजण जी ख़ुशफ़हमी। नगरीअ में नायाब हुजण जी ख़ुशफ़हमी, मारे वई महताब हुजण जी ख़ुशफ़हमी। जंहिंखे को अख़्तियार न आहे उनखे बि, जंहिंखे को अख़्तियार न आहे उनखे बि आ केॾी अरबाब हुजण जी ख़ुशफ़हमी। जंहिंखे को अख़्तियार न आहे उनखे बि आ केॾी अरबाब हुजण जी ख़ुशफ़हमी। तारुनि खे तारुनि खे बि ताव हुजण जो हठु आहे, तारुनि खे बि ताव हुजण जो हठु आहे, तलवारनि खे ताब हुजण जी ख़ुशफ़हमी। पंहिंजी पंहिंजी राति हुजण ऋण थियणी जी, पंहिंजी पंहिंजी राति हुजण ऋण थियणी जी, पंहिंजा पंहिंजा ख़्वाब हुजण जी ख़ुशफ़हमी। भाकुर में भड़बांग रहण खां बहितर आहे, भाकुर में भड़बांग रहण खां बहितर आहे, सपने में सैराब हुजण जी ख़ुशफ़हमी।